ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि 4/1/1980 जा। अॼु जा महावाक्य आहिनि 4/1/1980। वर्तमान राज्य अधिकारी ही भविष्य राज्य अधिकारी ठहींदो। विदेशी भाउ भेणुनि सां गॾु अव्यक्त बाप दादा जी मुलाक़ात। त निमित विदेशियुनि सां बाबा ॻाल्हाइनि था, लेकिन बाबा सभिनि जे लाइ चवनि था सभी पंहिंजे खे डबल राज्य अधिकारी सम्झंदा आहियो। डबल राज्य अधिकारी, हिकु त आत्मा पंहिंजे स्थूल ऐं सूक्ष्म कर्मेंद्रियनि ते राज्य करे, ॿियो भविष्य में असां विश्व ते राज्य कंदासीं। त वर्तमान भी राज्य अधिकारी, भविष्य में भी राज्य अधिकारी। वर्तमान भविष्य जो दर्पण। बाबा चवनि था कि वर्तमान भविष्य जो दर्पण, कि भविष्य में असां छा ठहींदासीं। अॼु जो असांजी स्थिति आहे, अगरि असां आत्मा आहियूं, अॼु शरीर छॾे छॾूं त अॼु जी स्थिति असां केतिरो पंहिंजी सूक्ष्म ऐं स्थूल कर्मेंद्रियनि ते राज्य कयो आहे, उन अनुसार तव्हां सम्झी सघंदा आहियो कि मुंहिंजो भविष्य पद छा हूंदो। हाणे अगरि असां मन खे शांति करे सघंदा आहियूं, बुद्धि हिकु जॻह बाबा वटि लॻाए सघंदा आहियूं, बाप समान संस्कार दानी महादानी पंहिंजी स्थूल कर्मेंद्रियनि ते भी असांजो केतिरो कंट्रोल आहे, उन अनुसार असां भविष्य पद भी असांखे स्पष्ट ॾिसी सघंदा आहियूं। वर्तमान व भविष्य जे राज्य अधिकारी ठहिण जे लाइ सदा ये चेक करो कि मूं में रूलिंग पावर केसि ताईं आई आहे। मां केतिरो पंहिंजी स्थूल कर्मेंद्रियूं ऐं सूक्ष्म कर्मेंद्रियूं, स्थूल कर्मेंद्रियों सूक्ष्म कर्मेंद्रियनि खे ते केतिरो कंट्रोल करे हली सघंदी आहे। रूल करे हली सघंदी आहे। हिननि ते मां केसि ताईं रूल पंहिंजे बाबा जी श्रीमत अनुसार मां केतिरो हिननि खे हलाए सघंदी आहियां। पहिरियों सूक्ष्म शक्तियूं जो विशेष कार्यकर्ता आहिनि, उन्हनि जे मथां केसि ताईं पंहिंजो अधिकार आहे। संकल्प शक्ति, बुद्धि जे मथां, संस्कारनि जे मथां, ये विशेष टे शक्तियूं राज्य अधिकारी ठाहिण में सदा सहयोगी है न। केतिरो असां संकल्पनि खे कंट्रोल करे हलूं था, केतिरी असांजी बुद्धि शुद्ध थी आहे। जो बाबा चई न साकार मुरली में कि भक्ति मार्ग में भी न भॻवान खे चईंदा आहिनि, हे भॻवान हिनखे बुद्धि ॾे, सम्झ ॾे। त मतिलबु बुद्धि असांजी केतिरो बाबा जी श्रीमत प्रमाण हले थी, केतिरा असांजे संस्कारनि ते मथां असां विजय प्राप्त कई आहे। ये विशेष टे शक्तियूं राज्य अधिकारी ठाहिण में सदा सहयोगी अर्थात राज्य जी कारोबार हलाइण वारा मुख्य सहयोगी कार्यकर्ता आहिनि, है न। ये विशेष टे शक्तियूं राज्य अधिकारी ठाहिण में सदा सहयोगी अर्थात राज्य जी कारोबार हलाइण वारा मुख्य सहयोगी कार्यकर्ता आहिनि। के मन बुद्धि संस्कार, है न। त असांजो जीअं गाॾी हलंदी आहे न, भई गाॾी में अगरि असांखे हेॾे वञिणो आहे त असांखे हुन साइड ई मोड़णो पवंदो। ट्रैफिक अॻियां कोई गाॾी हूंदी त हुन अनुसार ई स्पीड सां हलणो पवंदो। रोड खे ॾिसी, रोड अगरि ठीकु आहे, मौसम ठीकु आहे, हुन अनुसार ई गाॾी हलाईंदासीं न। गाॾी हलाइण जे समय छा छा ध्यानु रखंदा आहियूं, भई ट्रैफिक आहे न आहे, है न, रोड ख़राबु आहे या ठीकु आहे, मौसम खे बि ॾिसबो आहे गाॾी हलाइण लाइ, साथ में घणा माण्हू आहिनि, ॾाढी सारी चीज़ूं ॾिसबियूं आहिनि।
है न। पासे पिया या परे आहे त कहिड़ी गाॾी खणी वञूं, ॿिए देश आहे या हिन देश आहे, उन हिसाब सां माण्हू हलंदा आहिनि। भले ॿिए देश में काथे काथे इंडिया खां असां ट्रेन में भी वञी सघंदा आहियूं, बस में भी वञी सघंदा आहियूं ॿिए देश में, कुझु नज़दीक हूंदा आहिनि त न। जहाज सां भी वञी सघंदा आहियूं, पाणी द्वारा, रोड द्वारा, आसमान द्वारा, त हर हिकु ॻाल्हि ॾिसंदा आहियूं न गाॾी हलाईंदे हुए। त इहे ई आहे न असांजो मन, बुद्धि, संस्कार भी जीअं त असांखे सिचुएशन के ॾिसी अनुसार हुन अनुसार संकल्प करो, हुन अनुसार निर्णय करो, हुन अनुसार बाबा जा बाप समान संस्कार धारण करे कर्म करो, है न। त जीअं गाॾी हलाईंदी बाबा चई न तव्हां आत्मा ड्राइवर आहियो, त ड्राइवर वटि कहिड़ी शक्ति आहे? संकल्प, निर्णय शक्ति, संकल्प शक्ति, ऐं उन अनुसार आत्मा शरीर खां कार्य कराईंदी आहे। त इहे विशेष टे शक्तियूं राज्य अधिकारी ठाहिण में सदा सहयोगी अर्थात राज्य जी कारोबार हलाइण वारा मुख्य सहयोगी कार्यकर्ता आहिनि। असांजो मन, बुद्धि, संस्कार, अगरि ये टे कार्यकर्ता तव्हां आत्मा अर्थात राज्य अधिकारी राजा जे इशारे ते हलंदा आहिनि, मतलब हुन अनुसार ही असां संकल्प करूं, निर्णय करूं और शरीर का कार्य करायूं, जेके असां रोज़ रोज़ कंदा आहियूं त संस्कार थी वेंदो। त अगरि टे कार्यकर्ता तव्हां आत्मा अर्थात राज्य अधिकारी राजा जे इशारे ते हलंदा आहिनि त सदा उहो राज्य यथार्थ रीति सां हलंदो आहे, सदा उहो राज्य यथार्थ रीति सां हलंदो आहे। जीअं बाप खे बि टे मूर्तियूं अर्थात टे मूर्तियुनि द्वारा कार्य कराइणो पवंदो आहे न, इन करे त्रिमूर्ति जो विशेष गायन ऐं पूजन थींदो आहे। त्रिमूर्ति त ब्रह्मा विष्णु शंकर द्वारा। ॿियो ॾिसो त्रिमूर्ति खे आहे न पंहिंजो जेको इंडिया जो नेशनल सिंबल आहे हुन में बि टे शेर ॾेखारींदा आहिनि, त उहो असल में शिव बाबा जे टे रूपनि सां कर्तव्य कई उन जो यादगार ईअं ॾेखारियो अथनि, है न। त बाबा असांखे चवनि था जीअं बाप खे बि टे मूर्तियूं अर्थात द्वारा कार्य कराइणो पवंदो आहे, इन करे त्रिमूर्ति जो विशेष गायन ऐं पूजन आहे। त्रिमूर्ति शिव चईंदा आहियूं न। हिकु बाप जे टे विशेष कार्यकर्ता आहिनि जे द्वारा विश्व जो कार्य कराईंदा आहिनि, है न। हिकु बाप जे टे विशेष कार्यकर्ता आहिनि बाबा जा, ऐं इहे टे विशेष शक्तियूं अर्थात त्रिमूर्ति शक्ति असांजे विशेष कार्यकर्ता आहिनि। जीअं बाप जे विशेष टे कार्यकर्ता आहिनि न ब्रह्मा विष्णु शंकर, जंहिं द्वारा बाबा विश्व जो कार्य कराईंदा आहिनि, ईअं ई असां आत्मायूं रचयिता आहियूं ऐं इहे टे विशेष शक्ति अर्थात त्रिमूर्ति शक्ति असांजी विशेष कार्यकर्ता आहिनि। तव्हां बि हिन टिनि रचनाउनि जे रचयिता आहियो न, त चेक करो त्रिमूर्ति रचना असांजे कंट्रोल में आहे। त्रिमूर्ति रचना कहिड़ी आहे? मन, बुद्धि, संस्कार। असांजी संकल्प शक्ति, निर्णय शक्ति ऐं संस्कार असांजे कंट्रोल में आहिनि। हीअं त न असां हाणे संकल्प करणु चाहियूं था परम धाम जे बारे में, सेवा जे बारे में या स्वर्ग जे बारे में, ऐं असांजे मन में ॿियूं ॻाल्हियूं ई हलनि थियूं। असां यथार्थ निर्णय बाबा जी श्रीमत ते करणु चाहियूं था ऐं दुनिया जे लोक लाज कुल मर्यादायूं श्रीमत विच में विघ्न थी विझे। मन आहे उत्पत्ति करण वारो अर्थात संकल्प रचण वारो।
बुद्धि आ निर्णय करण अर्थात पालना जे समान कार्य करण। बुद्धि द्वारा असां निर्णय कंदा आहियूं अर्थात पालना जे समान कार्य कनि। भई हा असां यथार्थ इहे निर्णय करूं था, असां ईअं कंदासीं। त मन आहे उत्पत्ति करण वारो, संकल्प रचण वारो, बुद्धि आहे निर्णय करण अर्थात पालना जे समान कार्य करण। संस्कार आहे सुठो या बुरो परिवर्तन कराइण वारो। संस्कार छा हूंदा? सुठो या बुरो परिवर्तन कराइण वारो। त असांजा इहे टे कर्ता जेका आहिनि, जेकी टे शक्तियूं आहिनि, उहो छा आहे? हिकु शक्ति आहे, हिकु शक्ति जे ज़रिए सां संकल्प रची सघंदा आहियूं, ॿिए जे द्वारा निर्णय करे सघंदा आहियूं, टे द्वारा सुठो या बुरो परिवर्तन कराइण वारो कराए सघंदा आहियूं। संस्कार जीअं ब्रह्मा आदि देव आहे, वैसे पहिरियों आदि शक्ति आहे मन अर्थात संकल्प शक्ति। आदि पहिरियों त हमेशह ई संकल्प कंदा आहियूं न, पहिरियों मन जो ई कमु हूंदो आहे न टिनी शक्तियुनि में। आदि शक्ति यथार्थ आहे त ॿिया बि कार्यकर्ता हुनजे साथी यथार्थ कार्य करण वारा आहिनि। चईंदा बि आहिनि न, भॻवान ब्रह्मा द्वारा संकल्प सां सृष्टि रची। त पहिरीं रचना ब्रह्मा आहे शिव बाबा जी, ऐं असां रचयिता आत्मा जी बि पहिरीं रचना आहे मन, संकल्प। त बाबा ब्रह्मा द्वारा संकल्प द्वारा ई सृष्टि रची। त आदि शक्ति यथार्थ आहे त ॿिया कार्यकर्ता बि हुनजे साथी। अगरि ब्रह्मा अगरि संकल्प ई यथार्थ आहे, संकल्प ई यथार्थ आहे, मां आत्मा आहियां, बाबा जी संतान आहियां, त ॿिया कार्यकर्ता बि उन अनुसार कार्य कंदा न। पहिरियों ये चेक करो, मुझ राजा जो पहिरियों आदि कार्यकर्ता सदा समीप जे साथी जे समान इशारे ते हलंदो आहे, है न। पहिरियों ये चेक करो, मुझ राजा जो पहिरियों आदि कार्यकर्ता, पहिरियों आदि कार्यकर्ता कहिड़ा? मन, संकल्प शक्ति, सदा समीप जे साथी जे समान इशारे ते हलंदो आहे। असांजो मन आत्मा जे सदा समीप साथी जे इशारे ते हले। मतिलबु मन ईअं ई पंहिंजे हिसाब सां संकल्प न करे। जॾहिं मां राजा चवां कि हा मन हाणे ये संकल्प कर, तॾहिं ई मन उहो संकल्प करे। त बाबा चवनि था, छो जी माया दुश्मन बि पहिरियों हिन आदि शक्ति खे बाग़ी अर्थात ट्रेटर ठाहींदी आहे। त जॾहिं असां संकल्प करूं कि हा हाणे मां बीज रूप स्थिति में सिद्ध थी वञा, तॾहिं ई आत्मा राजा चए कि हा हाणे समय आहे, तॾहिं ई असांजे मन में बि संकल्प अचे। जॾहिं मां राजा चवां कि हा मन हाणे ये कमु करिणो आहे, त हाणे हिन जे बारे में संकल्प कर, तॾहिं ई असांजो मन उन जे बारे में संकल्प करे, न त करे ई न। मन हाणे उहा ॻाल्हि पूरी थी वई न, हाणे फुल स्टॉप लॻाए छॾ, हाणे उन जे बारे में न सोचजां। त मन न सोचे, लेकिन मन वटि अहिड़ा वीचार ईंदा, लेकिन मन असांजो समीप साथी सहयोगी थी वञे, असांजे इशारे ते ई करे। न त अचनि था त अचनि ॾियो, असां थोरी था करूं, है न। असांजो मन उन जे वीचार, उन ॻाल्हियुनि में थोरी आहे, उन वीचारनि में थोरी आहे, है न। त इहे चेक करो, छो जी माया दुश्मन बि आहे न, अलॻि अलॻि संकल्प असांजे मन खे मोकिलंदी, मन ते वार करण जी कोशिशि कंदी, ट्रेटर ठाहिण जी कोशिशि कंदी, लेकिन असांखे मन खे
सदा पंहिंजो साथी जे समान, सदा समीप जे साथी जे समान रखणो। बाबा चवनि था राज्य अधिकारी वठण जी कोशिश कंदा, मतिलबु मन खे पंहिंजो ठाहिण जी कोशिश माया कंदी। इन करे आदि शक्ति खे सदा पंहिंजे अधिकार जी शक्ति जे आधार ते सहयोगी विशेष कार्यकर्ता करे करे हलायो, है न। आदि शक्ति खे माया पंहिंजो करण जी कोशिश कंदी आहे। हिन करे बाबा चवनि था सदा पंहिंजे अधिकार जी शक्ति जे आधार ते सहयोगी विशेष कार्यकर्ता करे करे हलायो कंहिंखे, मन खे। त हाणे चेक करो असांजी शक्ति, संकल्प शक्ति जेकी आहे आदि शक्ति, उहा असांजे सहयोगी थी करे हले थी, विशेष कार्यकर्ता करे करे हलायो, है न। मन खे विशेष कार्यकर्ता करे करे हलायो। जीअं राजा स्वयं कोई कार्य न कंदो आहे, कराईंदो आहे। त मां आत्मा छा थी हुयमि? राजा। मां आत्मा राजा। हाणे जीअं असां सुबुह जो उथंदा आहियूं त मां आत्मा राजा मन खे चवां थी हल मन हाणे संकल्प कर, असां हाणे परम धाम में हलूं था बाबा वटि, असां हाणे अव्यक्त वतन में हलूं था, है न। त हीअं असांखे मन खे संकल्प करण लाइ ऑर्डर ॾियणो आहे। हाणे इहे संकल्प कर परम धाम जे बारे में, अव्यक्त वतन जे बारे में। पोइ असां सृष्टि ते ईंदा आहियूं, मुरली ॿुधंदा आहियूं। हाणे मन जो बि बाबा जी ॻाल्हियूं ॿुधे थो हुन जे बारे में वीचार कंदो वञ। त मां राजा ऐं असांजी कर्मेंद्रियूं कर्मचारी। स्वयं कोई कार्य जी राजा स्वयं कोई कार्य न कंदो आहे न, कराईंदो आहे। करण वारी राज्य कारोबारी अलॻि हूंदा आहिनि। करण वारा राज्य कारोबारी अलॻि हूंदा आहिनि। अगरि राज्य कारोबारी ठीक न हूंदा आहिनि त राज्य डगमग थी वेंदो आहे, है न। अगरि राज्य कारोबारी जो राज्य खे हलाइण वारा जो साथी हूंदा आहिनि, अगरि उहे ठीक रीति सां कमु न करनि त राज्य डगमग थी वेंदो न। हाणे त अगरि पंहिंजे घर में कपिड़ा धोइण वारी, बासण धोइण वारी, तव्हांखे घर में साफ़ सफ़ाई करण वारी अगरि तव्हां हेल्पर्स रखंदा आहियो, अगरि उहे ठीक रीति सां कमु न करनि त तव्हांजे घर में केॾो किन रहे, तव्हांजा कपिड़ा केॾा किना रहनि, तव्हांजा बर्तन केॾा किना रहनि, है न। ईअं ई मां आत्मा राजा मन खे चवां थी हाणे हिन जे बारे में संकल्प कर, हाणे हिन जे बारे में संकल्प कर। ऐं मन अगरि उल्टी सुल्टी फालतू ॻाल्हियूं ई वीचार करे थो त असांजी राज्य कारोबार ठीक नथो हले, ठीक न हलंदो, है न। त ईअं ई बाबा बि चवनि था कि अगरि राज्य कारोबारी ठीक न हूंदा त राज्य डगमग थी वेंदो न। तव्हांजे घर में सम्झो पति आहे, पति अगरि कमाए न, पत्नी अगरि घर जो कमु ठीक न करे, ॿार अगरि ठीक रीति पढ़नि न, सहयोग न ॾियनि, मञनि न, है न। नुंहुं अगरि मञे न ससु जी, पुटु अगरि मञे न पीउ जो, त इहे सभु थींदो आहे न। भई घर जो हिकु हेड हूंदो आहे न, हुन जे हिसाब सां उहो बि सभिनि जी ॿुधी करे सही रीति हले त घरु ठीकु हलंदो आहे। अगरि सभु पंहिंजी पंहिंजी हलाईंदा त घरु ठीकु न हलंदो। ईअं ई मां आत्मा राजा जे हिसाब सां अगरि मन बुद्धि संस्कार कार्य कंदा त असांजो जीवन ठीकु रीति हलंदो, है न। असां चऊं मन न इहे ॻाल्हियूं न सोच, इहे न सोचबियूं आहिनि, नेगेटिव न सोच, फालतू न सोच, पॉज़िटिव ई सोच। छोकी हर कमु करण खां पहिरियों न माण्हुनि खे उल्टो वीचार ईंदो आहे कि ईअं न थी वञे, ईअं न थी वञे, ईंदो आहे बराबरि।
अगरि असां ग़लति कमु कंदासीं त ग़लति थींदो ई सही, लेकिन अगरि त असां उहो करो ई न। लेकिन काथे काथे माण्हुनि खे दुनिया में रिस्क वठिणो पवंदो आहे कुझु, त माण्हू चईंदा आहिनि हल ठीकु आहे, भॻवान ते विश्वास रख, सभु ठीकु थी वेंदो, है न। त पहिरीं ॻाल्हि त असां करो ई न, लेकिन अगरि असां वटि उहो ई ऑप्शन आहे, असां बाबा जी यादि में रही करे सोचूं सभु ठीकु थी वेंदो। ऐं वैसे बि अगरि कोई सही कमु बि कंदो न त उन्हनि खे पहिरियों नेगेटिव वीचार ईंदा आहिनि, त नेगेटिव अचे ई न। अगरि राज्य कारोबारी ठीक न हूंदा त राज्य डगमग थी वेंदो। ईअं आत्मा भी करावनहार आहे। करणहार ये विशेष त्रिमूर्ति शक्तियों हैं। आत्मा भी करावनहार आहे, करणहार ये विशेष त्रिमूर्ति शक्ति आहे, मन बुद्धि संस्कार। पहिरियों इन्हनि जे मथां रूलिंग पावर आहे त इहे साकार कर्मेंद्रियूं उन्हनि जे आधार ते स्वतः ई सही रास्ते ते हलंदियूं, है न। पहिरियों असांखे इन्हनि ते रूल करणु अचिणो खपे, मन बुद्धि संस्कारनि ते रूल करणु अचे त साकार कर्मेंद्रियूं उन्हनि जे आधार ते स्वतः ई सही रास्ते ते हलंदी रहंदियूं। त असांखे पहिरियों पंहिंजे मन बुद्धि संस्कार ते रूल करो त असांजी स्थूल कर्मेंद्रियूं आपे ई ठीकु रीति सां हलंदियूं। कर्मेंद्रियनि खे हलाइण वारी बि विशेष इहे 3 शक्तियूं आहिनि। ॾिसो हाणे असां ॾिठो कि आहे न असां वटि कोई फ्रूट पियो आहे या कोई बि चीज़ आहे खाइण वारी, असां ॾिसूं था भई अॼु अगरि इहे न खाधी त ख़राबु थी वेंदी, है न। त आत्मा जे मन आत्मा ॾिठई कि अॼु मां इहो आत्मा खे ॾिसण खां पोइ संकल्प आयो कि इहा ख़राबु थी वेंदी, त मन में संकल्प आयो त असां निर्णय छा कंदी, बुद्धि निर्णय छा कंदी कि चल ठीकु आहे अॼु हिन जो कुझु ठाहे करे सभिनि खे खाराए था छॾूं ताकि सफल थी वञे। पोइ हुन अनुसार कर्मेंद्रियूं कमु कंदियूं न। हिन बार जी जेकी अव्यक्त मिलन हुयो हुन में बाबा छा चई कि असांजो हिकु सेकेंड ऐं संकल्प बि वेस्ट न थियणो खपे, है न, वेस्ट न थियणो खपे। त बाबा अॼु असांखे चवनि था कि ईअं ई असांखे असांजी जेकी स्थूल कर्मेंद्रियूं आहिनि असां जो संकल्प करो भई अॼु असांखे ईअं एतिरो एतिरो करिणो आहे, ऐं जेतिरो थी सघे न घर में शांति सां प्रेम सां ख़ुशी ख़ुशी सां तव्हां सां जो थिए थो उहो ई करो। भले तव्हां पंहिंजे घर में पंहिंजे ॿारनि खे पंहिंजे जेंट्स खे इहे चई छॾो, भले घर जा जेंट्स बि आहिनि उहो बि चई छॾनि असां एतिरो ई कमाए सघंदा आहियूं, ॿार आहिनि उहो बि माउ पीउ खे चई छॾनि असां त एतिरो ई पढ़ी सघंदा आहियूं बसि, त चिक चिक ख़तमु, है न। रोज़ रोज़ चिक 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 अशांति अशांति परिवर्तन करिणो पवंदो न, है न। त जल्दी जल्दी कंहिंखे ॾेखारण लाइ असां करूं था। कई माण्हुनि जी आदत हूंदी आहे ॿियनि खे ॾेखारण लाइ कि हा असां ईअं था करूं, मां ख़ासि कर लेडीज़ जी आदत हूंदी है न, जल्दी जल्दी हा मां हीअं करे सघंदी आहियां, मां हीअं करे सघंदी आहियां, मां पंहिंजे ॿारनि खे हीअं पढ़ाईंदी आहियां, मां पंहिंजे घरनि खे हीअं हलाईंदी आहियां, मां पंहिंजे पति खे हीअं हलाईंदी आहियां, सस खे हीअं हलाईंदी आहियां। अरे हलाईंदा हलाईंदा तव्हां पंहिंजो हलायो, पंहिंजो कर्म करो, माण्हुनि खे ॾेखारण लाइ कि हा असां त हीअं कंदा आहियूं, हीअं कंदा आहियूं, हीअं कंदा आहियूं, न। अक्सर करे करे न लेडीज़ छो अॼु हेॾी टॉर्चर थी थिए, छो हेॾी परेशान आहे, छो हेॾी बीमार रहंदी आहे, छो जी हुननि खे जल्दी 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 मां करां मां करां मां करां, मां अॻियां इहे ख़राबु मां वॾी, कंहिंखे ॾेखारिणो, कंहिंखां प्राइज़ वठणी आहे। शांति सां पंहिंजो जीवन सिंपल सो सहज जीवन खे ई माण्हू देखा देखी में पंहिंजो जीवन ख़राबु करे छॾंदो। असांजी स्थूल कर्मेंद्रियूं हुन हिसाब सां ई हलंदियूं। अगरि सॼे ॾींहं असां सुबुह जो उथंदे ई बाबा खे यादि करे
हा भई अॼु सॼो ॾींहुं असांखे छा छा करिणो आहे, बाबा जी यादि पहिरियों हुजणी खपे। मनन चिंतन सां गॾु असां केतिरो कमु शांती सां करे सघंदा आहियूं। हा न, तव्हांजे घर में स्पेशली जो हूंदी आहे न लेडी, उनजे मथां ॾाढी रिस्पॉन्सिबिलिटी आहे। अगरि ॿार कुझु ग़लति आहिनि, नथा मञनि, नथा करनि, त काथे न काथे रिस्पॉन्सिबिलिटी माउ पीउ जी ई आहे, उन्हनि जा ई संस्कार आदतियूं, या हुन में बि हिकु लेडी जे कारण, मतिलबु माताउनि जे कारण घर स्वर्ग बि ठही सघंदो आहे त नर्क बि ठही सघंदो आहे। त पंहिंजे पाण खे ॾाढो शांति रखो, ॾाढो धैर्यता सां कमु करो, जेतिरो थिए थो ओतिरो ई करो न, हर हिक सां एडजस्ट थी करे हलो। त बाबा चवनि था कि सूक्ष्म कर्मेंद्रियूं असांजी स्थूल कर्मेंद्रियनि उन हिसाब सां ई हलंदियूं आहिनि। कर्मेंद्रियनि खे हलाइण वारी विशेष ये 3 शक्तियूं हूंदियूं आहिनि। हाणे रूलिंग पावर केसि ताईं आई आहे ये चेक करो। हाणे रूलिंग पावर केसि ताईं आई आहे, बाबा चवनि था ये चेक करो, केसि ताईं असांजो मन बुद्धि संस्कार पंहिंजे कंट्रोल में, बाबा जी श्रीमत अनुसार असांजो मन बि संकल्प करे, बुद्धि बि यथार्थ निर्णय करे, संस्कार बि उन अनुसार ई हलनि। हुन हिसाब सां असांजी स्थूल कर्मेंद्रियूं बि हुन हिसाब सां ई हलंदियूं। अच्छा, बाबा हाणे चवनि था जीअं डबल विदेशी आयो, वैसे डबल रूलर्स बि आयो। हर हिक जो राज्य कारोबार अर्थात स्वराज्य ठीक हले थो। जीअं सत्य की सृष्टि जे लाइ चईंदा आहिनि न, हिकु राज्य हिकु धर्म, सत्य की सृष्टि जे लाइ चईंदा आहिनि न, हिकु राज्य हिकु धर्म। ईअं ई हाणे स्वराज्य में बि हिकु राज्य अर्थात स्व जे इशारे ते हलण वारा आहियो। स्व राज्य में भी हिकु राज्य अर्थात स्व जे इशारे ते सर्व हलण वारा। स्वराज्य मतलब हिकु जे राज्य अर्थात हिकु जे ही इशारे ते, मां आत्मा जे इशारे ते सभु कुझु हले। हिकु धर्म अर्थात हिकु ही धारणा सभिनि जी आहे कि सदा श्रेष्ठाचारी चढ़ती कला में हलणो। हिकु धर्म अर्थात हिकु ही धारणा सभिनि जी आहे कि सदा श्रेष्ठाचारी चढ़ती कला में हलणो। मन पंहिंजी मनमत ते हलावे, बुद्धि पंहिंजी निर्णय शक्ति जी हलचल करे, मिलावट करे, संस्कार आत्मा खे हेठि मथे नचाइण वारा थी वञनि, त हिन खे हिकु धर्म न चईंदासीं, है न। ईअं न कि मन पंहिंजी मनमत थो करे, पंहिंजे हिसाब सां ई संकल्प करे थो, न, मन बि बाबा जी श्रीमत अनुसार ई संकल्प थियणो खपे, बुद्धि भी बाबा जी श्रीमत अनुसार ही निर्णय करे, संस्कार भी बाप जी श्रीमत अनुसार हुजणा खपनि। नाच नचाइण वारा संस्कार न हुजनि। कंहिंजा संस्कार अहिड़ा हूंदा आहिनि न, बार बार हथ धोयो, बार बार हीअं करो, न, इहे बि कोई कंहिंखे मतिलबु कोई अति में संस्कार हूंदा आहिनि न, ईअं त उहो ख़राबु हूंदा आहिनि। ठीकु वारा हुजणा खपनि संस्कार। हा भई ठीकु आहे, सफ़ाई बि सुठी आहे, साफ़ु सुथिरो रहणो खपे, परंतु कॾहिं कॾहिं थींदा आहिनि, अगरि असांखे ओतिरो समय न आहे, या चलो हाणे मथां ई करे छॾियो, पोइ थोरनि ॾींहंनि खां पोइ कंदासीं, समय ॾिसी करे उन हिसाब सां। त पंहिंजे संस्कार बि त एग्ज़ाम्पल आहे, ईअं ॾाढा सारा संस्कार हूंदा आहिनि न, त ईअं न कि असांखे पंहिंजा संस्कार बि नाच नचाइण वारा हुजनि। हिन खे हिकु धर्म न चईंदासीं, हिकु राज्य न चईंदासीं।
त तव्हांजे राज्य जो छा हाल आहे? त्रिमूर्ति शक्ति ठीकु आहे? कॾहिं संस्कार बंदर जो नाच त न नचाईंदा आहिनि, है न? त्रिमूर्ति शक्ति ठीकु आहे, मन बुद्धि संस्कार। कॾहिं संस्कार बंदन जो नाच त न नचाईंदा आहिनि। बंदर छा कंदो आहे? हेठि मथे छलांग मारंदो आहे न। संस्कार जी बि हाणे चढ़ती कला, हाणे गिरती कला, हीअं त न थींदो आहे। उहो बंदर जो नाच आहे न, त इहे संस्कार नाच त नथा नचाइनि, कंट्रोल में आहिनि न, कंट्रोल में आहिनि न सभु। कॾहिं बुद्धि मिलावट त न कंदी आहे, जीअं अॼुकल्ह मिलावट कंदा आहिनि त निर्णय शक्ति बि मिलावट करे ॾींदी आहे। कॾहिं बुद्धि मिलावट त न करे ॾींदी आहे। हाणे यथार्थ, हाणे व्यर्थ त मिलावट थी वियो न, है न? हाणे यथार्थ, हाणे अगरि व्यर्थ थी वियो त मिलावट थी वई। त पंहिंजे मन में चेक करो, मुंहिंजो इहो जेको संकल्प आयो आहे इहो ठीकु आहे, है न? कॾहिं तव्हांखे बाबा जी मुरली ॿुधूं था त बाबा जी मुरली अनुसार असांखे जो संकल्प आयो, बाबा जी श्रीमत अनुसार चेक करो ये ठीक आहे, उन अनुसार निर्णय करो, उन अनुसार कर्म करो, न? त ईअं ई असांखे रोज़ करे करे असांखे बाबा जी हर श्रीमत खे पंहिंजो संस्कार ठाहे छॾिणो। जीअं बाबा असांखे चईंदा आहिनि न, जीअं बाबा असांखे चईंदा आहिनि, जीअं कल्ह बाबा चयईं कि असांखे एडजस्ट करे हलणो, त असांखे संकल्प आयो भई इहे त ठीकु न आहे, हिननि सां कीअं रहंदासीं, त रोज़ लड़ाई झगड़ो किटकिट, त असांखे यादि अचे कि बाबा चए थई एडजस्ट करे हलणो, त असां हुन रीति पंहिंजो उहो संस्कार ठाहे छॾियो कि हा कहिड़ा बि माण्हू आहिनि उन्हनि जी सुठी विशेषता ॾिसी करे उन सां एडजस्ट थी करे हलो। त ईअं छा करिणो, असांखे सिर्फ़ु रोज़ घर गृहस्थी धंधो जो बि करूं था उहो कंदे हुए बसि हाणे जो पहिरियों संकल्प ईंदो हुयो कीअं त चइणो पवंदो, हिननि जे लाइ त ईअं करिणो पवंदो, हिननि खे त मारिणो पवंदो। माण्हू चईंदा आहिनि न मूंखे ॾाढे ॾींहंनि खां वीचार अचे पियो, त ईअं ई असांखे वैसे बि दुनिया में रहंदासीं त वीचार ईंदा ई सही, हर हिक जो सुभाउ संस्कार ॾिसंदे हुए, हर हिक सां रहंदे, दुनिया में हर कुझु कंदे हुए, लेकिन हाणे असांखे कहिड़े संकल्प खे एक्सेप्ट करिणो आहे जेका बाबा जी श्रीमत अनुसार हुजे। त बुद्धि में बाबा जी श्रीमत रहे, मन में बाबा जी यादि रहे, और कोई भी संकल्प अचे तो बाबा के अर्पण करे ॾियो, उन अनुसार यथार्थ निर्णय करो, उन अनुसार कर्म करो। जीअं असां गाॾी हलायूं था, असांखे संकल्प आयो कि हाणे हेॾे हलणो आहे त हेॾे मुड़णो पवंदो, लेकिन बुद्धि यथार्थ निर्णय कंदी कि हेॾे मुड़णु ठीकु आहे या हिन रास्ते ते वञणु ठीकु आहे, त उहो यथार्थ डिसीजन कंदासीं, पोइ गाॾी उन अनुसार हलाईंदासीं न। त हिते बि ईअं ई आहे, कारण ॿियो बाबा ॿुधाइनि था, कारण खे निवारण जे रूप में करे वठो त माया समाप्त थी वेंदी। विदेश में माया ईंदी आहे, बाबा प्रश्न वचन, विदेशियुनि वटि माया न अचणी खपे, छो जी विदेश में वर्तमान समय थोड़े ही समय में ऊंचे भी चढ़ंदा आहिनि ऐं हेठि भी किरंदा आहिनि। विदेश में माया न अचणी खपे, छो जी विदेश में वर्तमान समय थोड़े ही समय में ॿार ऊंचा भी उड़ी वेंदा आहिनि ऐं किरी भी पवंदा आहिनि। त थोड़े समय में सभु प्रकार जे अनुभव करे करे हाणे पूरो करे वरितो न। जे कोई चीज़ ॾाढी खाई हूंदी आहे, खाई वेंदी आहे, जीअं कोई चीज़ ॾाढी खाई वेंदी आहे त दिलि मतिलबु ॾाढो खाई छॾंदा आहियूं कंहिं चीज़ खे त दिलि भरिजी वेंदी आहे न। वैसे विदेश में भी सभु प्रकार जा फुल फोर्स हुजण जे कारण
विदेशी आत्मायूं हाणे इन्हनि सां थकिजी पयूं आहिनि। विदेश में भी सभु प्रकार जो फुलियो। नेडी बाबा चई न कि विदेशी त सभु कुझु यूज़ करे उन्हनि खे वैराग्य अची वियो आहे, है न। त विदेशी आत्मायूं हाणे इन सां थकिजी पयूं आहिनि। त बाबा चवनि था जीअं विदेशी चीजुनि खे यूज़ करे हाणे थकिजी आहिनि न, त जो थकल हूंदो आहे उनखे अगरि आराम मिली वञे त बिल्कुलु लेटदे ई गुम थी वेंदा आहिनि। वे लेटदे ई गुम थी वेंदा आहिनि न, डीप स्लीप जो अनुभव कंदा आहिनि। त विदेशियुनि खे माया थोरे ई समय में ॾाढो अनुभव कराए छॾियो अथई, जो चीजूं आहिनि, जो सभु बि कुझु आहे, त उन्हनि थोरे ई समय में विदेशियुनि खे उन्हनि ये सभु चीज़ें आदि संबंध आदि जो बि आहिनि ये सभु उन्हनि अनुभव करे चुकियो आहे। हाणे छा करिणो आहे? हाणे त कोई नई चीज़ जी तलाश हुई, उहा मिली वई, पोइ माया छो अचे? बाबा विदेशियुनि जे लाइ चवनि था कि विदेशियुनि त भारत ॿिए देशनि खां पहिरियों ई सभु कुझु चीजूं यूज़ करे हुन खां पोइ असां वटि ईंदी आहे। जॾहिं उहे थकिजी पईंदा आहिनि न, पोइ असां वटि उहे चीजूं ईंदियूं आहिनि। हाणे जो असां सोचूं था कि इहे विदेश मां आई आहे, उहे हुननि जे लाइ ॾाढी पुराणी चीज़ आहे। हाणे त हुते ॿियो न्यू टेक्नोलॉजी हलंदी हूंदी। त बाबा चवनि था विदेशियुनि खे माया थोरे समय में ई उन्हनि सभु कुझु अनुभव करे करे हाणे थकिजी पिया आहिनि, त हाणे उन्हनि खे कुझु नयो खपे। त हाणे जॾहिं बाबा मिलियो त कुझु नयो मिलियो न, त पोइ माया छो ईंदी आहे? न जे चीज यूज़ करे थकिजी पिया आहिनि, या बाबा खे बि यादि करे करे योग लॻाए लॻाए थकिजी पिया आहिनि, त बाबा चवनि था कि पोइ माया छो अचे? न अचणी खपे न, न अचणी खपे न, पोइ छो ईंदी आहे माया? पोइ छो ईंदी आहे? माया जे पुराणा ग्राहक आहिनि। त के चई बाबा असां माया जा पुराणा ग्राहक आहियूं। माया खे बि अगरि नया ग्राहक सुठा मिली वञनि त पुराणनि खे आपे ई छॾे ॾींदी। माया खे बि अगरि नया ग्राहक मिली वञनि त पुराणे खे आपे ई छॾे ॾींदी। रूलिंग पावर वारनि वटि माया अची न सघंदी आहे। माया के रूप में ईंदी? के व्यक्ति वैभव चीजुनि जे रूप में ईंदी न, ॻाल्हियुनि जे रूप में ईंदी। त जॾहिं असांखे एॾो सिक सिक सां बाबा मिलियो आहे, एॾो सिक सिक सां शांती सुख पवित्रता मिली आहे, एॾो सिक सिक सां मिली आहे न, केॾो माण्हुनि इंतज़ारु कयो बाबा अचो अचो, भॻवान खे एॾो सॾु कयनि न, भॻवान खे एॾो सॾु कयनि। हाणे भॻवानु मिली वियो, स्वर्ग जी दुनिया ठाहिनि था, हुनजे लाइ असांखे सिर्फ़ु चवनि था कि मुंहिंजी श्रेष्ठ मत ते हलो, त पोइ छो माया जे जाल में फसी वेंदा आहिनि? रूलिंग पावर वारनि वटि माया अची न सघंदी आहे। माया जाते ॾिसंदी आहे कार्यकर्ता सभु होशियार आहिनि, अटेंशन में आहिनि, त हुते हिम्मत रखी न सघंदी आहे, है न। माया ॾिसंदी आहे कि सभु कार्यकर्ता सभु होशियार आहिनि, अटेंशन में आहिनि न। जीअं बॉर्डर ते अगरि सभु अटेंशन में हूंदा त कोई ॿिए देश वारो सोचदो बि न कब्ज़ो करण जी। ईअं ई बाबा चवनि था कि असां बि अगरि पंहिंजी सूक्ष्म और स्थूल कर्मेंद्रियनि ते अटेंशन रखंदासीं, होशियार ख़बरदार थी करे हलंदासीं, त पोइ माया हिम्मत ई न कंदी अचण जी। रूलिंग पावर केसि ताईं आई आहे हुनजी चेकिंग करो। अगरि पावर न त हुनजो कारण छा आहे? न अगरि पावर न आहे त हुनजो कारण छा आहे? अगरि असां पंहिंजी मन बुद्धि असांखे त उल्टा सुल्टा संकल्प त ईंदा, बाबा त चवंदा आहिनि अंत ताईं ईंदा,
लेकिन असां हाणे पंहिंजो संस्कार ई ठाहे छॾियो न कि बसि पवित्र ई संकल्पनि खे एक्सेप्ट करणु, ॿियो कंहिंखे करिणो ई न आहे, व्यर्थ खे एक्सेप्ट करिणो ई न आहे, मार्जन ई न छॾो। त रूलिंग पावर केसि ताईं आई आहे हुनजी चेकिंग करो, ऐं अगरि पावर न त हुनजो कारण छा आहे, कारण खे निवारण जे रूप में परिवर्तन करो। कारण ख़तम थी वञे अर्थात माया ख़तम थी वई। कारण चेक करे वठो, छो न असां कंट्रोल करे सघूं था, चेक करे छॾियो त माया ख़तम थी वई। माया जो मुख्य स्वरूप कारण जे रूप में हूंदो, भई हिन कारण सां कयो, हिन कारण सां कयो, त सभु प्रकार जो कारण ख़तम, है न, सभु प्रकार जो कारण ख़तम, कारण ख़तम त पोइ माया बि ख़तम। कारण के निवारण जे रूप में करे वठो त माया सदा जे लाइ समाप्त थी वेंदी। जेका बि कारण आहिनि उन्हनि खे निवारण जे रूप में करे वठो, भई हिन जो निवारण इहो आहे त माया सदा जे लाइ ई समाप्त थी वेंदी। त असांखे अगरि कंहिं ॻाल्हि जे कारण व्यर्थ संकल्प अचनि था, सम्झो कोई बिना सम्झे ई पंहिंजे ॿारनि खे कुझु ग़लति चए थो, कुझु ग़लति करण लाइ चए थो, त असांखे व्यर्थ संकल्प हलंदा, है न। त असां सोचूं भई हिन में बि कल्याण हूंदो, हिननि ॿिन्हिनि जो बि भलो थी वञे, या हिन में बि कल्याण आहे, हिननि ॿिन्हिनि जो बि भलो थी वञे, बसि ख़तमु न, एॾो सोचे करे छा कंदासीं न। कारण के निवारण जे रूप में करे वठो त माया सदा जे लाइ समाप्त थी वेंदी। अॼु त मिलण आया आहियूं, बाबा चवनि था मुरलियूं त ॾाढी ॿुधियूं, हाणे अहिड़ा मुरलीधर ठहो जो माया मुरली जे अॻियां ई निछावर थी वञे, है न। बाबा जी यादि में एॾी सुठी रीति मुरली हलायो कि माया मुरली जे अॻियां निछावर थी वञे। अहिड़ा मुरलीधर आयो न, उहा स्थूल साज जी मुरली हलाइण वारा आहिनि, उहा त ॾाढी सुठी हलाईंदा आहिनि। इन में बि मुरलीधर ठहो, माया खे सरेंडर कराइण जी मुरली। एॾो बाबा जी यादि में रही करे बाबा जी मुरली रोज़ु घर में पढ़ो, है न। अगरि कोई न आहे त जोर सां पढ़ो, कोई आहे त चलो ठीकु आहे धीरे धीरे पढ़ो, लेकिन असांजी मुरली पढ़ण सां ई माया खे सरेंडर कराए सघंदा। त बाबा चवनि था हाणे अहिड़ी मुरली हलायो, माया खे सरेंडर कराइण जी मुरली हलायो। ये साज बि वॼाए सघंदा आहियो न, ये साज बि वॼाए सघंदा आहियो। बाबा सां का प्रश्न था पुछनि, साज वॼाइण जो मेजॉरिटी खे शौक़ु हूंदो आहे, है न। जंहिं समय बि कोई साज वॼायो हुन समय ये सोचो कि माया जे थियण जे राज जो साज बि ईंदो आहे, माया जी थियण जे राज जो साज बि ईंदो आहे, माया जी थियण जे राज जो साज ईंदो आहे। ये राज जो साज अगरि सॼे वॼाईंदा रहो त माया सदा जे लाइ सरेंडर थी वेंदी। माया जी थियण जो राज जो साज छा आहे? मुरली, मुरली आहे। अगरि ये साज वॼाईंदा रहो न, ये राज जो साज अगरि वॼाईंदा रहो त माया सरेंडर थी वेंदी। ईअं साज वॼाइण ईंदो आहे? कुझु बि न करो, बसि तव्हां रोज़ सुठी रीति बाबा खे यादि करो, मुरली हलायो, मनन चिंतन करो, आपे ई सभु सरेंडर थी वेंदा। विदेश में बि पदम गुणा भाग्यशाली आहिनि,
दूर सां ईंदा आहिनि, लेकिन चांस बि पदम गुण मिलंदो आहे। जेतिरो देश वारा वर्ष में वठंदा आहिनि, उन खां ज़्यादा विदेशियुनि खे थोरे समय में प्राप्त थींदो आहे। विशेष पालना मिले थी न, बाबा ॿारनि खे चवनि था, ॿारनि खे विशेष पालना मिले थी। वॉइसलेस थियण ई वायरलेस थियण ई वायरलेस आहे। जेतिरो असां निर्विकारी थींदा वेंदासीं न, ओतिरो असांजो कनेक्शन ऑटोमेटिकली बाबा सां कनेक्टेड थी वेंदो। त असांजी बुद्धि सदा बाबा सां लॻी रहे, मन में सदा बाबा जी यादि रहे, बुद्धि बाबा सां लॻी रहे, संस्कार बाबा जहिड़ा थी वञनि। उन जे लाइ बसि तव्हां पवित्र रहो, बसि तव्हां छा करो, पवित्र रहो। पवित्र वाइसलेस मतिलबु पवित्रता। त जेतिरो वाइसलेस ठहींदा, ओतिरो बाबा सां कनेक्शन जुटिजी वेंदो। हाणे बाबा ॿुधाइनि था, सभिनि जी नज़र त विदेशियुनि जे मथां विशेष रहंदी आहे। त विशेष पालना जो रूप प्रत्यक्ष फल जे रूप में विशेष ॾेखारिणो पए, है न। सभिनि जी नज़र असां विदेशियुनि जे मथां जेका बि विदेशी हूंदा आहिनि उन्हनि जे मथां भई मधुबन में विदेशी ईंदा आहिनि त सभु पाण ॾिसंदा आहिनि, अरे विदेशी आया आहिनि, ईअं ॾिसो पहिरियों माण्हुनि खे, या हिते बि भारत में बि किथे विदेशी ॾिसी वठनि माण्हू, कुझु काॾे घुमण विया आहिनि विदेशी, त कंहिंखे न ॾाढो ख़ुशी थींदी आहे। पोइ विदेशियुनि सां फ़ोटो खिचाईंदा, हुननि सां ॻाल्हाईंदा, त सोचो बाबा जे घर में त केॾा सारा विदेशी ईंदा आहिनि, है न। वैसे बि सभिनि जी नज़र रहंदी आहे, ऐं वैसे बि रहंदी आहे कि इहे बि बाबा जा ॿार ठही विया, ऐं उन्हनि जो पुरुषार्थ बि विशेष साइलेंस जो ई हूंदो आहे। जी जाते विदेशी हूंदा आहिनि न, जी ज्ञान सरोवर में, पांडव भवन में अक्सर करे विदेशी उते ई रहंदा आहिनि। त उतां जो वातावरण ॾाढो ई, भले केतिरा बि हूंदा न, लेकिन साइलेंस हूंदो आहे। हुननि जी उथणी वेहणी, खाइणी पीअणी, ॻाल्हाइण, डांस करणु, ॾाढो ई साइलेंस, है न। त उन्हनि जे मथां विशेष माण्हुनि जी बि नज़र रहंदी आहे। त विशेष पालना जो स्वरूप प्रत्यक्ष फल जे रूप में विशेष ॾेखारिणो पए। जीअं स्थापना में विशेष पालना हली, वैसे हाणे बि तव्हां माण्हुनि जी विशेष पालना हले थी न, है न। जीअं स्थापना में पालना हली न ॿारनि जी, बाबा कीअं ॿारनि खे, जॾहिं स्थापना जो समय हुयो त बाबा रोज़ ॿारनि खे गुड मॉर्निंग गुड नाइट करणु वेंदा हुया। बाबा पंहिंजे हथ सां ॿारनि खे खिलाईंदा हुया। ॾाढी सुठी पालना थी हुई आदि में ॿारनि जी। त हूअं ई हाणे विदेशियुनि जी बि थींदी आहे। त पहिरियों पालना वारा उन पालना जो रिटर्न सेवा जी स्थापना कई। त जेका बि पहिरियों आया न, हुननि खे जो बाबा पालना ॾिनई, त हुननि जो रिटर्न हुननि छा ॾिनो, सेवा कई। हाणे तव्हां माण्हू छा कंदव, त विदेशियुनि जी एॾी ख़ासि ख़ातिरी थींदी आहे। विदेशी जॾहिं ईंदा आहिनि त पांडव भवन में उहे ई रहंदा आहिनि, ॿिया कंहिंखे ज़्यादा खे अलाउ बि न कंदा आहिनि, है न। ज्ञान सरोवर में बि उहे ई रहंदा आहिनि, उन्हनि जी एॾी सुठी पालना थींदी आहे। त बाबा चवनि था कि तव्हांजी एॾी पालना थींदी आहे, हुन जे रिटर्न में तव्हां बाबा खे छा ॾींदव, सेवा जी। हाणे तव्हां माण्हू छा कंदव, सेवा जी समाप्ति कंदव ऐं संपूर्णता जो व प्रत्यक्षता जो नाम बालो कंदव। त हुननि त स्थापना कई, हाणे विदेश मां ई सेवा जी समाप्ति थींदी वैसे बि। छो जी विदेश मां ई जॾहिं भारत में विदेशी कोई जगंदो, जंहिंजी आवाज़ भारत में ईंदी न्यूज़ जे ज़रिए,
कि फलानो विदेशी या फलाने कंट्री जो फलानो फलानो वॾो पोस्ट वारो चईंदो कि हा भई हिते भॻवानु आयो आहे, त उहा आवाज़ भारत में पहुचती, वो बि दिल्ली में, पोइ दिल्ली सां ॿियनि जॻह पहुचती, है न। त सेवा जी समाप्ति कंदा, बाबा पुछनि था विदेशियुनि खां, ऐं संपूर्णता जो व प्रत्यक्षता जो नाम बालो कंदा। त विदेशियुनि जी जेतिरी पालना थिए थी ओतिरो उन्हनि खे सेवा जी समाप्ति भी करणी आहे ऐं संपूर्णता व प्रत्यक्षता जो नाम बालो भी करणो आहे। विदेशियुनि खे ही समाप्ति जी डेट फिक्स करणी पवंदी, है न। विदेशियुनि खे ही समाप्ति जी, छो जो जंहिं समय विदेशी के निमित आत्मा के बाबा जो संदेश ॾींदा ऐं हुन निमित आत्मा द्वारा भारत में आवाज़ ईंदी त उहो ॾींहुं लास्ट थी वेंदो न। जीअं सेवा जो सभु जगी वेंदा, विदेश खां ई भारतवासी भी जगी वेंदा। त विदेशी खे ही समाप्ति जी डेट फिक्स करणी आहे। त हाणे विदेशी जोर शोर सां सेवा करो। बाबा चवनि था जोर शोर सां शेवा करे करे समाप्ति जी डेट फिक्स करो। हाणे पहिरियों वारनि स्थापना कई सेवा जी, पहिरियों वारनि स्थापना कई सेवा जी, स्थापना जी डेट फिक्स कई। हाणे तव्हां माण्हुनि खे समाप्ति जी डेट फिक्स करणी पवंदी। सभी हाणे सभिनि जो इंतज़ारु तव्हांजे मथां हूंदो। केॾी वॾी ज़िम्मेवारी आहे न विदेशियुनि जे मथां। तॾहिं त एॾी पालना भी मिलंदी आहे न उन्हनि खे, एॾी ख़ातिरी भी मिलंदी आहे। त हाणे जल्दी जल्दी समाप्ति जी डेट फिक्स करो, समाप्ति करो सेवा जी। बाबा ख़ासि विदेशियुनि खे चवनि था, लेकिन असां भारतवासियुनि खे भी हाणे विदेश में भी सकाश ॾियणी खपे, ताकि भले असां होॾे वञी करे सेवा न करे सघंदा आहियूं, लेकिन असां भारत में रहंदे हुए भी पूरे विश्व खे लाइटमाइट ॾियूं, आत्माउनि खे ॾियूं। हुन आत्मा खे भी सकाश ॾियो जेकी जगे, ताकि जंहिंजे चइण सां भारतवासियुनि जा कुंभकर्ण जागदा ऐं सभिनि खे पतो लॻी वेंदो कि बाबा आयल आहिनि। ऐं पोइ सभिनि खे पतो लॻी वेंदो, पोइ त सभी बाबा सां सेकेंड में दर्शन करे, दर्शन ई कंदा न, सेकेंड में दर्शन करे ऐं वापसि हली हलंदासीं परम धाम, पंहिंजो राज्य अची वेंदो। त हीअं घर वेठे भी तव्हां विदेश में भी सकाश ॾियो, जंहिंसां विदेशी भी जल्दी जल्दी पंहिंजो सेवा जी समाप्ति करे सघनि। इहे भी ॾिसो मदद थी वेंदी, है न। इहे भी तव्हांजी उन्हनि खे मदद थी वेंदी। बाबा चवनि था, बाप दादा सां पुछंदा आहिनि कॾहिं विनाश थींदो, त बाप दादा चईंदा आहिनि विदेशियुनि खां पुछो। देश वारनि स्थापना जी ज़िम्मेवारी वठी, विदेशी भी कोई ज़िम्मेवारी वठंदा न। आए भी विदेश विनाशी, भारत अविनाशी। त भारतवासियुनि स्थापना जो कार्य कयो, विदेशी विनाश जो कार्य जे विशेष निमित्त ठहींदा। त हाणे असांखे छा करिणो आहे, विदेश में भी योगदान ॾियो, बाबा जी लाइट माइट फैलायो, ताकि विदेश में भी विदेशियुनि खे जल्दी जल्दी बाबा जो पैगाम मिली वञे ऐं ये सृष्टि विनाश थी वञे, कलयुगी सृष्टि। विदेशी विनाश जे कार्य जे विशेष निमित्त ठहींदा। भारतवासी ॿारनि यज्ञ जी स्थापना में पंहिंजी आहुति विझी करे स्थापना कई, यज्ञ रचो, ऐं तव्हां माण्हुनि पोइ अंतिम आहुति विझी करे हाणे समाप्त करो।
हाणे छा करो तव्हां अंतिम आहुति विझी करे हाणे समाप्ति करो कार्य जी। त विदेशियुनि खे बाबा इहे कार्य ॾियनि था, पोइ जय जयकार थी वेंदी। हाणे जल्दी जल्दी अंतिम आहुति विझो, सभु मिली करे हिकु संकल्प जो स्वाहा करो, त समाप्ति थी वेंदी। हाणे सभु मिली करे हिकु संकल्प जो स्वाहा करो त समाप्ति थी वेंदी। इन जी डेट कॾहिं ॿुधाईंदव, है न, इन जी डेट कॾहिं ॿुधाईंदव, ये डेट ॿुधाइणो आहे। त के चई बाबा विनाश खां पहिरियों असां हिकु बार मधुबन में वरी अचूं, विनाश शुरू थींदो त सदा जे लाइ ई अची वेंदो। त बाबा चई एतिरी सेवा करो, विनाश शुरू थी वेंदो पोइ त सदा ई मधुबन में अची वेंदव न। हिन करे हिते वॾो हॉल ठाराइनि था बाबा, हुन समय वॾो हॉल। ऐं हाणे त ॾिसो केॾा सारा बाबा जा घर ठही विया आहिनि न आबू में, माउंट आबू हेठि। त बाबा असांखे चवनि था कि हिकु बार विनाश शुरू थी वञे पोइ त सभिनि खे हिते ई अचिणो आहे। सिर्फ़ु वायरलेस जो सेट पंहिंजो ठीकु रखिणो आहे। सिर्फ़ु छा करिणो आहे, वायरलेस जो पंहिंजो सेट ठीकु रखिणो आहे। मतिलबु कोई बि विकार, कोई बि बुद्धि में ॻाल्हि न हुजे, मन में कोई बि संकल्प न हुजे, मन बुद्धि हिकदमि फ्री बाबा सां कनेक्शन में हूंदो। त असां विनाश उन ॾींहुं बाबा चई न अंतिम समय जॾहिं विनाश ईंदो न, त लास्ट जाते बि तव्हां आहियो, लास्ट हिकु बस ट्रेन या एरोप्लेन हेलीकॉप्टर जो बि हूंदो साधन, तव्हां चढ़ंदव उन खां पोइ सभु बंदि थी वेंदो, तव्हां सेफ्टी सां मधुबन में पहुची वेंदव। लेकिन असांजो वायरलेस सेट हिकदमि ठीकु हुजिणो खपे। हितां जी वायरलेस, हितां जी वायरलेस, वॉइसलेस जी वायरलेस। हिते बाबा वटि वायरलेस सेट मतिलबु बिना तार जो सेट मतिलबु वॉइसलेस, मन बुद्धि संस्कार आत्मा हिकदमि शुद्ध हुजणी खपे। त वायरलेस द्वारा आवाज़ तव्हांखे पहुचंदो कि तव्हां अची वञो, वायरलेस द्वारा तव्हांखे आवाज़ पहुचंदो कि तव्हां हाणे अची वञो। तव्हांखे ईअं लॻंदो जीअं बाबा मूंखे चवनि था कि ॿार हलो हाणे हलो, है न। अगरि वायरलेस सेट न हूंदो त आवाज़ बि न पहुचंदी। अगरि वायरलेस सेट न हूंदो त आवाज़ बि न पहुचंदी। वॉइसलेस बुद्धि ही ये अंतिम डायरेक्शन कैच करे सकती। वॉइसलेस बुद्धि ही, जंहिंजी बुद्धि हिकदमि शुद्ध हूंदी न, शुद्ध बुद्धि ही बाबा सां कनेक्शन में जुटी सघंदी, है न। अगरि अॼु बाबा चई न जाते लूणु पाणी हूंदा आहिनि न उते बाबा राज़ी न थींदा आहिनि। त असांजो कंहिंसां बि लूणु पाणी न हुजिणो खपे, सभु सुठा आहिनि, सभु पंहिंजो पंहिंजो पाठ सुठी रीति वॼाइनि था, इहे सदा यादि रखो, बुद्धि में इहे यादि रहे, है न। त बाबा असांखे चवनि था कि वॉइसलेस बुद्धि ही अंतिम डायरेक्शन कैच करे सकती। अगरि असां तेरी मेरी बुख प्यास ठंडी गर्मी हिननि में फसी वेंदासीं, निंदा सुती मान पान हिननि में फसी वेंदासीं त बाबा असांखे मैसेज मोकिलनि था, लेकिन असांजी बुद्धि ऑलरेडी बिज़ी आहे, है न। मन त संकल्प कंदो आहे, बुद्धि कैच कंदी आहे हुनखे, बाबा जे डायरेक्शन खे। वॉइसलेस बुद्धि अंतिम डायरेक्शन कैच कंदी, इन करे जल्दी जल्दी कंदा त जल्दी समय अची वेंदो। पहिरियों त पावरफुल माइक तयारु करो, बाबा असांखे चवनि था कि हाणे पावरफुल माइक तयारु करो, जाते जाते
विदेश में भी भारत में भी तयारु करिणो आहे जो हिकदमि ॾिसो अञा ताईं त BK ई चवनि था न, लेकिन अहिड़ो कोई संबंध संपर्क वारो जीअं प्राइम मिनिस्टर आहे, है न, सॉरी प्रेसिडेंट आहे, प्रेसिडेंट बाबा जो ॿारु आहे, अगरि उन वटि एतिरो वॾो अथॉरिटी आहे त वो पंहिंजो अनुभव पंहिंजे जीवन जो, या हेॾा सारा नेता बि आहिनि, हाणे त बाबा जो ॿार ठही विया आहिनि ॾाढा ॼणा, अगरि उहो पंहिंजे जीवन जो बि अनुभव ॿुधाइनि कि मां त हीअं हीअं कंदी आहियां, है न, मूंखे हिन सां हीअं हीअं फ़ाइदो थियो आहे, त पावरफुल माइक तयारु थींदो तॾहिं त माण्हू जगदा न। त बाबा चवनि था कि माइक द्वारा आवाज़ भारत में पहुचंदो, पोइ जीअं उन्हनि जो इलेक्शन थींदो आहे त हिकु ॾींहुं पहिरियों एडवर्टाइज़मेंट साधन सभु बंदि करे ॾींदा आहिनि, पुठियां वोटिंग कंदा आहिनि, त पहिरियों त माइक द्वारा आवाज़ फैलायो त उहो बि साइलेंस थी वेंदा, पोइ रिज़ल्ट आउट थी वेंदी। जीअं इलेक्शन थींदो आहे न, त जीअं पहिरियों त भारत खां हुन आत्मा जो आवाज़ पहुचंदो, पोइ जीअं इलेक्शन थींदा आहिनि त हिकु ॾींहुं पहिरियों न एडवर्टाइज़मेंट साधन सभु बंदि थी वेंदा आहिनि, जो बि उहे एडवर्टाइज़मेंट कंदा आहिनि, रैली कंदा आहिनि, सभु बंदि थी वेंदा आहिनि, पोइ वोटिंग थींदी आहे, त पहिरियों त माइक द्वारा आवाज़ फैलायो त उहो बि साइलेंस थी वेंदा, कि अगरि ॾिसो कोई एॾो वॾो माण्हू विदेश जो ईअं चए थो कि हिते भॻवानु आयो आहे, मूंखे अनुभूति थी आहे, त सभु साइलेंस थी वेंदा कि छा थो चए। बाबा त चईंदा आहिनि न, कोई वॾो माण्हू ईअं चए त माण्हू सोचंदा आहिनि कि BK जो जादू लॻी वियो आहे। पहिरियों आवाज़ फैलंदो त बाबा चवनि था हाणे एडवर्टाइज़मेंट माइक केसि ताईं तयारु कया आहिनि, पहिरियों आवाज़ फैलंदो, पोइ डेड साइलेंस थी वेंदी, जो ये आवाज़ फैलाइण जो पार्ट बि समाप्त थी वेंदो, पोइ परिवर्तन थींदो। पहिरियों त हाणे सेवा करो, सेवा सां माइक तयारु करो, माइक वारो भाउ जेको बि हूंदी आत्मा, उहा जॾहिं पूरे विश्व खे ॿुधाईंदी, उहो त पंहिंजे हिसाब सां ॿुधाईंदी, लेकिन न्यूज़ वारा त पहुची वेंदो न कि फलानो फलानो ईअं थो चए, पोइ डेड साइलेंस थी वेंदो, सभु शांति थी वेंदो, सभु वीचार में लॻी वेंदा। हाणे ॾिसो जो माण्हू भविष्यवाणी कंदा आहिनि, है न, उन्हनि त भविष्यवाणी कई, जंहिं समय कई त उन्हनि जी आवाज़ भारत में बि अलॻि अलॻि देश में बि हली वेंदी आहे, जीअं फलाने हीअं हीअं थो चए, फलानो हीअं हीअं थो चए, सभु माण्हू ॿुधी वठंदा आहिनि ऐं शांति थी वेंदा आहिनि, लेकिन सभिनि जे कन में त पहुची वियो न, पोइ कोई बि अहिड़ो सीन ॾिसंदा त यादि कंदा न कि हा भई हुन त पहिरियों ई भविष्यवाणी करे छॾी हुई, त उहो ई उहा आत्मा ईअं चईंदी, पोइ हुन खां पोइ सभु शांति थी वेंदा, पोइ उन्हनि जे दिमाग़ में उहा ॻाल्हि लॻंदी कि हा भई उहो चवनि त पिया, तॾहिं बाबा चईंदा आहिनि न कि तव्हां त संदेश ॾींदा वञो, या जो बि जेकी सुठी ॻाल्हि आहे उहा सत्य ॻाल्हि सभ्यता पूर्वक, जीअं ॿार आहिनि, है न, ॿारनि खे बि असां जो बि सही ॻाल्हि आहे न सभ्यता पूर्वक शांति सां असांखे ॿारनि खे सम्झाए छॾणी खपे, है न, पहिरियों त उहो ॿुधंदा, ईअं रोज़ रोज़ न चइणो खपे, रोज़ रोज़ ऐं बार बार चईंदो न त चईंदो मथो थी खाए, पोइ तव्हां वटि ईंदा ई न, पोइ जीअं तव्हांखे ॿार सोचंदा रहिए त इहे ई चवंदी रहंदी आहे, पोइ मथो खाईंदी, ईअं चईंदा। त बाबा असांखे चवनि था कि ईअं ई असांखे दुनिया में ईअं चई छॾिणो आहे, उहा ॻाल्हि चई छॾो जो बि आहे, बाबा जो बि असांखे ॿुधायो अथई,
ईअं ई विदेश मां जो बाइक निकिरंदो उहो चई छॾंदो, पोइ हुन खां पोइ सभु शांति थी वेंदा, चईंदा अरे इहे बि हुन में फसी वियो या इहे छा थो चए। पोइ धीरे धीरे हुनजो प्रभाव निकिरंदो, पोइ परिवर्तन थी वेंदो। हाणे पहिरीं स्टेज हले थी, पहिरीं स्टेज में टाइम लॻंदो आहे न, ॿिए स्टेज में टाइम न लॻंदो। त हाणे त ॾाढो समय बीती वियो, हाणे त उहो माइक तयारु थी बि वियो हूंदो, है न, शायदि हुन चई बि छॾियो हुनई, लेकिन अञा साइलेंस जो समय थो हले, पोइ परिवर्तन थींदो। हाणे बाबा ऑस्ट्रेलिया जी पार्टी सां ॻाल्हाइनि था। ऑस्ट्रेलिया जे सर्व ॿारनि में सभिनि खां वॾी विशेषता छा आहे? ऑस्ट्रेलिया जे सभी ॿारनि में सभिनि खां वॾी विशेषता छा आहे? ॼाणंदा आहियो ऑस्ट्रेलिया वारा? ऑस्ट्रेलिया वारनि जो ॿिए धर्म में पाठ वॼाइण जे निमित्त मात्र समय हुयो, उहो समय हाणे समाप्त थी वियो। ऑस्ट्रेलिया वारनि जो ॿिए धर्म में पाठ वॼाइण जो निमित्त मात्र समय हुयो, उहो समय हाणे समाप्त थियो। हिन करे पंहिंजे धर्म जी पहचान मिलण सां सहज ऐं जल्दी अची विया। पोइ ॿियनि खे बि कढण जी ॾाढो उमंग हुजणो खपे। ऑस्ट्रेलिया वारनि जी विशेषता बाबा छा था ॿुधाइनि कि ऑस्ट्रेलिया जे सर्व ॿारनि में सभिनि खां वॾी विशेषता इहा आहे कि उन्हनि जो ॿिए धर्म में पाठ वॼायो निमित्त मात्र समय हुयो, उहो समय हाणे समाप्त थी वियो। हिन करे पंहिंजे धर्म जी पहचान मिलण सां सहज ऐं जल्दी अची विया ऑस्ट्रेलिया वारा। पोइ ॿियनि खे बि कढण जी ॾाढो उमंग हुजणो खपे। त हिन सां सिद्ध थींदो आहे कि टेम्पररी टाइम जो ॿिए धर्म में विया उहो समाप्त थी वियो, है न। टेम्पररी समय जो ऑस्ट्रेलिया वारा ॿिए धर्म में विया उहो समाप्त थी वियो। हिन करे इहे बि विशेषता आहे कि जो बि ईंदा आहिनि मेजॉरिटी उहो पंहिंजा ई लॻंदा आहिनि, ॿिए धर्म जा न लॻंदा आहिनि, है न। मेजॉरिटी जेका बि आहिनि उहो पंहिंजा ई लॻंदा आहिनि, ॿिए धर्म जा न लॻंदा आहिनि। ऑस्ट्रेलियन अथवा विदेशी हूंदे हुए बि चात्रक आत्मायूं लॻंदियूं आहिनि। ऑस्ट्रेलिया में जो आहे न वो विदेशी हूंदे हुए भी चात्रक आत्माएं लॻंदियूं आहिनि कि हा भई कुझु सिखणो आहे। वैसे बि है न विदेशियुनि खे नई नई चीज़ें सिखण जो शौक़ु हूंदो आहे न। भारत में बि आहे लेकिन शौक़ु न आहे, है न। हिकु त भारत में शौक़ु न आहे, ॿियो माण्हुनि खे न मोह में ॾाढो रखंदा आहिनि ॿारनि खे, है न। जीअं घर में जो स्त्री हूंदी, जो ॿार हूंदा, अगरि ॾिसो ॿार अगरि जेकी घर में जो लेडी रहंदी आहे जो हूंदी आहे, अगरि उहो पंहिंजो घर जो कमु जल्दी जल्दी निपटाए करे जो हुन वटि फ्री टाइम अथसि हुन में ॾाढी कुझु करे सघंदी आहिनि। जीअं गुजरात वारी जो मायूं हूंदी आहे न उहो ॾाढी उहो वारी हूंदियूं आहिनि, गुजरात महाराष्ट्र उमंग वारी हूंदियूं आहिनि, न उहो कुझु न कुझु कंदी रहंदियूं आहिनि, हीअं घर में वेठी न रहंदियूं आहिनि, है न। घर जो कम बि फटाफट खाइण पीअण बि हल्को, कम बि हल्को, कम बि फटाफट करे छॾंदियूं आहिनि। पोइ उन्हनि खे फ्री टाइम मिलंदो आहे त उहो पंहिंजो कम बि कंदा रहंदा आहिनि, ॿिया बि सिखंदा रहंदा आहिनि। ईअं विदेशियुनि खे बि आहे न सिखण जो ॾाढो शौक़ु हूंदो आहे ऐं उहो पंहिंजे ॿारनि में मुंहं बि न रखंदा आहिनि। पंहिंजे ॿारनि खे चईंदा हाणे वॾा थी वियो, हाणे वञो पंहिंजो कमु करो, है न, पंहिंजो कमायो खायो। त विदेशी माण्हू न चात्रक हूंदा आहिनि, त आत्मा जो चात्रकपन सिद्ध कंदो आहे कि पंहिंजे धर्म वारा आहिनि, न। बाबा 2 ॾींहंनि खां चवनि था न कि जो भक्ति ॾाढी कई आहे उहो ज्ञान में अॻियां वेंदो। ईअं ई विदेशी जेका हूंदा आहिनि उहो उन्हनि खे चात्रकपन हूंदो आहे, त उहा हिन करे ज्ञान बि उहो सुठी रीति सम्झंदा आहिनि, धारण कंदा आहिनि।
त आत्मा जो चात्रकपन सिद्ध कंदो आहे कि उहा पंहिंजे धर्म वारा आहिनि। छो जी इहे ज्ञान ॿुधी करे सम्झंदो केरु जो पंहिंजे धर्म वारो हूंदो। त माण्हुनि खे बि ईअं ई महसूस था ईंदी आहे न कि ग़लती सां बि डाली में हली विया हुआसीं। बाबा विदेशियुनि खे चवनि था कि तव्हांखे बि ईअं लॻंदो आहे न कि असां ग़लती सां बि टाली में हली वियासीं। असां त असुल में हिन ई धर्म जी आत्मायूं आहियूं। सेवा जे लाइ इहे बि थोरे समय जो पार्ट मिलियो हूंदो। जेका विदेश में बाबा जा ॿार आहिनि न विदेशी, कई ॿार भारत वारा बि आहिनि विदेश में, लेकिन जो विदेशी मतिलबु जो विदेश जा क्रिश्चन धर्म, बौद्धी धर्म या ॿिए कंहिं अहिड़े धर्म वारी आत्मायूं जो रहंदियूं आहिनि ॿाहिरि, त उन्हनि खे ॾिसी करे ईअं लॻंदो आहे त बाबा चवनि था तव्हांखे बि लॻंदो आहे न, मतिलबु उन्हनि खां ई पुछनि था तव्हांखे बि लॻंदो आहे न कि असां त ग़लती सां ॿिए टाली ते पहुची वियासीं, उहो बि सेवा अर्थ पहुचा हूंदासीं। अॼु ॾिसो कोई भारत में विदेश में रहण वारो भारतवासी विदेश में ज्ञान ॿुधे त उहो चईंदा हा भई भारतवासियुनि जो ज्ञान हूंदो। जी भारतवासियुनि जे लाइ मंदिर टिकाणा बि विदेश में ठहियल आहिनि, लेकिन कोई विदेशी अगरि बाबा जो ज्ञान वठंदो त चईंदा न कि हा भई हिते विदेशी बि वञी सघंदा आहिनि। त इहे बि सेवा थी वेंदी न, हिकु वेंदो त ॿियो हिकु कंहिंखे ॿुधाईंदो, सम्झो उहा आत्मा निकिरी वई ज्ञान में निकिरी वई, ऐं विदेशी आहे त उहो हुनजा माउ पीउ संबंधी आस पड़ोस वारा माण्हू बि ॾिसंदा न कि हा भई हिन इहे करनि था, त इहे बि सेवा थी वई न। सेवा जे लाइ ई उन्हनि इहे जन्म हुते वरिता हूंदा, थोरे समय जो पार्ट मिलियो हूंदो, न त विदेश जी सेवा कीअं थिए। कोई त निकिरंदो तॾहिं त सेवा शुरू थींदी न। त बाबा असांखे चवनि था कि कोई बि निकिरंदो तॾहिं त सेवा थींदी, न त पोइ कीअं थिए। हुतां वारनि खे निमित ठाहे विदेश जी सेवा कराइनि था बाबा। जेका विदेश में रहण वारे ॿार आहिनि हुननि खे निमित ठाहे करे बाबा विदेश जी सेवा कराइनि था। जीअं कल्प पहिरियों जो गायन बि आहे न कि पांडव गुप्त, कल्प पहिरियों जो गायन आहे न कि पांडव गुप्त वेश में हेॾे होॾे सेवा जे लाइ विया, त तव्हां बि रूप धर्म परिवर्तन करे करे पांडव सेना सेवा जे लाइ विया आहियो। केरु जो विदेशी ॿार आहिनि न, जो असांजे धर्म जी आत्मायूं आहिनि, उहो पंहिंजो रूप धर्म में परिवर्तन करे करे, मतिलबु हाणे उहो विदेशी थी करे हाणे पांडव सेना जे लाइ सेवा करनि था। त रूप बदिली करे विया न। उहा आत्मा असल में पंहिंजे हिन धर्म जी आत्मा हुई, लेकिन थोरे समय जे लाइ उहो होॾे वई आहे सेवा अर्थ। त तव्हां बि रूप परिवर्तन करे करे पांडव सेना सेवा जे लाइ विया आहियो न, लेकिन आयो पांडव सेना, हाणे त धर्म देश गुण ऐं कर्तव्य सभु बदिली आहे न। हाणे त छो जी हाणे त बाबा जा ठही विया, त धर्म बि परिवर्तन थी वियो, देश बि, गुण बि, कर्तव्य बि। भले हुते जन्म वरितो, हुतां जे हिसाब से हलियासीं, लेकिन हाणे बाबा जो ठही करे हलणो आहे, तॾहिं सेवा थींदी।
ऑस्ट्रेलिया निवासियुनि जे बजाय पंहिंजे खे हुतां जा रहंदे हुए बि मधुबन निवासी सम्झी करे रहंदा आहियो। रहनि था ऑस्ट्रेलिया में, लेकिन पंहिंजे खे मधुबन निवासी सम्झी करे हलो कि असां ऑस्ट्रेलिया निवासी न आहियूं, असां अमेरिका निवासी न आहियूं, असां लंडन निवासी न आहियूं, असां अफ्रीका निवासी न आहियूं, लेकिन असां मधुबन निवासी हिते आहियूं। त हीअं परिवर्तन करे करे हलो। जन्म जो घर मधुबन आहे, साकार घर मधुबन ऐं निराकार घर परमधाम। साकार घर आहे असांजो मधुबन ऐं निराकारी घर आहे परमधाम। ऑस्ट्रेलिया तव्हांजो दफ़्तर आहे ऐं जाते जाते तव्हां निमित ऑस्ट्रेलिया जे लाइ आहे, लेकिन बाबा से सभिनि खे चवनि था कि साकार में तव्हां सभिनि जो घर आहे मधुबन, निराकार रूप में निराकारी दुनिया। ऐं जाते जाते तव्हां हिन समय भ्रमण थी करे साकार में रहंदा आहियो, उहो आहे तव्हांजो दफ़्तर। जीअं ऑफिस में कार्य जे लाइ वेंदा आहियूं, ईअं तव्हां बि सेवा जे लाइ वञो था। जीअं तव्हां बि पंहिंजे कर्म जे लाइ काॾे वेंदा, ईअं बाबा जो वो ॿार बि सेवा जे लाइ होॾे हुन निवास ते वञनि था। जीअं ऑफिस में कार्य करण लाइ वेंदा आहियूं, ईअं तव्हां बि सेवा जे लाइ वेंदा आहियो, लेकिन रोज़ु ऑफिस कॾहिं कॾहिं कंहिंजो ऑफिस ॿिए शहर में बि हूंदो आहे, ॿिए देश में बि हूंदो आहे, त उहो इंसान खे ट्रांसफ़र थियणो पवंदो आहे न, त पोइ रोज़ु रोज़ु त घर न अची सघंदो। लेकिन रोज़ु रोज़ु ऑस्ट्रेलिया वारा मधुबन में न अची सघंदा आहिनि, लेकिन पंहिंजे अव्यक्त वतन बाप दादा वटि ऐं निराकारी दुनिया में त पहुची सघंदा आहिनि न, या बुद्धि द्वारा मधुबन में बि फ़रिश्ते स्वरूप में पहुची सघंदा आहिनि। त ईअं तव्हां बि सेवा जे लाइ वञो था, दफ़्तर में वेंदा आहियो त घर बुलजंदो थोरी आहे। त ऑस्ट्रेलिया में वञी करे या अमेरिका में वञी करे या पंहिंजे शहर गांव में वञी करे पंहिंजे घर खे बुलजबो थोरी आहे। त घर जी एड्रेस अगरि तव्हां खां कोई पुछे त तव्हां छा चईंदा? त कंहिं चई बाबा पांडव भवन चईंदासीं, कंहिं ॿार चई बाबा पांडव भवन चईंदासीं। हिन स्मृति में रहण सां सदा उपराम अवस्था में रहंदा, खुद खे हमेशा मधुबन निवासी, शांतिवन निवासी, शांति धाम खुद के हमेशा मधुबन निवासी, मधुबन में भी पांडव भवन आहे, शांतिवन आहे, जो भी निवासी समझो खुद के, है ना, खुद के हमेशा मधुबन निवासी समझो, न त अव्यक्त वतन निवासी समझो, न त निराकारी दुनिया निवासी समझो, त हमेशा उपराम अवस्था रहंदी। दफ़्तर जी वस्तु में कॾहिं लगाव न थींदो आहे। शुजी सम्झंदा आहिनि कि सेवा जे लाइ चीजियूं आहिनि, है न, असांजी न आहिनि। त ईअं ई उपराम रहंदा आहियो, केतिरी बि प्यारी चीज़ हुजे या आकर्षित करण वारी हुजे, सेवा जा साथी हुजनि, लेकिन दफ़्तर में कमु करण वारनि जे लाइ नियम हूंदा आहिनि। कम जे लाइ साथी ठहिया पोइ न्यारा थी वञो, है न, नियम प्रमाण हलंदासीं त सभु ठीक ई रहंदो न। स्कूल में भी माण्हू मेन त पढ़ाई पढ़णु वेंदो आहे न, हुते दोस्त यार थोड़ी ठाहिणु वेंदो आहे। हा ठही आहे, ठीकु आहे, आहिनि ठीकु आहे, लेकिन पढ़ाई जे वक़्तु बि अगरि दोस्त यार ई यादि रहिया पोइ छा थींदो?
त दफ़्तर में कमु करण वारनि जे लाइ नियम हूंदो आहे, कम जे लाइ साथी ठहिया पोइ न्यारा थी विया। अगरि ग़लती सां आपस में प्यार थी वेंदो आहे त सुठो न मञंदा आहिनि। हिन दुनिया में अगरि ग़लती सां अगरि तव्हां अगरि काॾे वञो था, कोई चीज़ तव्हांखे सुठी लॻी वई, तव्हां चईंदा असां त बसि आया आहियूं घुमण लाइ, ईअं ई कमु करण लाइ, दफ़्तर में ॿाहिरि घुमण आया आहियूं। हा ठीकु आहे, अगरि कोई चईंदो मूंखे ॾाढी सुठी थी लॻे, चलो ठीकु आहे, कोई संबंधी हूंदो आहे ॾेई छॾंदो आहे। लेकिन हीअं अगरि असां ईअं कंदा रहंदासीं त सुठो थोरी मञंदा आहिनि न। ईअं घर माण्हुनि सां बि अगरि माण्हू स्कूलनि में वञी करे जीअं अॼुकल्ह ग़लति थी वेंदो आहे न, भई माण्हू वेंदो आहे पढ़णु लेकिन दोस्त यारी में फसी वेंदो, कंहिंजी कुदृष्टि वेंदी, कंहिंजी छा, त सुठो न मञंदा आहिनि। घर वारनि सां स्नेह हूंदो आहे न, दफ़्तर वारनि सां कमु हलाइणो हूंदो आहे, त ईअं ई हलो। त बाबा छा था चवनि कि भले तव्हां घर गृहस्थी में रहो था, लेकिन अगरि घर गृहस्थी में रहण वारा अगरि अज्ञानी आत्मायूं आहिनि त उन्हनि सां ईअं ई हलो, हा भई ठीकु आहे, कमु करिणो आहे साथ में, न्यारा प्यारा थी करे रहो, लेकिन बुद्धि में सदा यादि रहे कि असां मधुबन निवासी आहियूं, असां निराकारी दुनिया जा निवासी आहियूं। हिन सृष्टि ते बसि असां हिन दफ़्तर में, हिन शहर में, हिन गांव में, हिन देश में बसि असां पाठ वॼाइण आया आहियूं। लेकिन असांजो असली पीउ, असांजो असली घर साकार ऐं निराकारी त अलॻि ई आहे। त हिन सां उपराम हलंदव, काथे बि फसंदव न। ऑस्ट्रेलिया वारनि सेवा त वधाई, हाणे केतिरा स्थान थी विया हुते। हर हिक खे राज्य करण लाइ पंहिंजी पंहिंजी प्रजा त ज़रूरु ठाहिणी पवंदी, है न। त प्रजा मतिलबु ॾिसो, राजा हूंदी त हुन सां गॾु प्रजा बि हूंदी न, त तव्हां कंहिंखे ज्ञान ॾींदव, कंहिंजो जीवन ठाहींदव, भले उहो ज्ञान में नथा हलनि, लेकिन थोरो बहुत बि अगरि बाबा जो ठही करे हलंदा, बाबा जी ॻाल्हियुनि खे ॿुधी करे पंहिंजो जीवन ठाहींदा न, भगत आत्मा छा कंदी, तव्हांजा गुणगान कंदी। ऐं जेकी तव्हांजे राज्य में अचण वारी आत्मा हूंदी, उहो बाबा जो ठही करे थोरो बहुत हलंदी रहंदी ऐं तव्हांजे सहयोग सां हलंदी। मतिलबु बाबा खां ई वरसो वठिणो आहे न स्वर्ग जो, त है न। जेका भगत क्वालिटी वारी आत्मा हूंदी आहे न, उनखे बाबा बाबा सम्झ में न ईंदो। बाक़ी तव्हां जो बाबा जी ॻाल्हियूं ॿुधाईंदा, उनखे तव्हां सुठा लॻंदव, बाबा जी ॻाल्हियूं सुठियूं लॻंदियूं, लेकिन बाबा ताईं न पहुची सघंदियूं। लेकिन जो सतयुग में या त्रेता में राज्य, तव्हांजे राज्य में अचण वारी आत्मायूं आहिनि, उहे कम से कम कोर्स ज़रूरु कंदियूं। त बाबा चवनि था ईअं पंहिंजी पंहिंजी प्रजा बि ठाहियो। विनाश त के पुछियो, बाबा विनाश में असां माण्हू छा कंदासीं? विनाश में ऑस्ट्रेलिया सॼो हिकु टापू ठही वेंदो, विदेश वारी जॻह त पिकनिक स्थान थी वेंदा न। विनाश में ऑस्ट्रेलिया सॼो हिकु टापू ठही वेंदो, कुझु पाणी में अची वेंदो, कुझु मथे ई रहिजी वेंदो। तव्हां माण्हू सेफ रहंदव, जेका बि ऑस्ट्रेलिया में माण्हू आहिनि न, त बाबा चई कुझु पाणी में हली वेंदो, कुझु मथे अची वेंदो, लेकिन ऑस्ट्रेलिया वारा सेफ रहंदा। विनाश खां पहिरियों ई तव्हां माण्हुनि खे आवाज़ पहुचंदो। जॾहिं तव्हां सभी सेफ स्थान ते पहुची वेंदव, तॾहिं विनाश शुरू थींदो। छो आहे न, वञिणो त सभिनि खे आहे, लेकिन कुझु आत्मायूं हिते रहंदियूं, ज्ञानी बि रहंदियूं, अज्ञानी बि रहंदियूं, है न। कुझु आत्मायूं हिते रहंदियूं जेकी ज्ञानी बि हूंदियूं, अज्ञानी बि। छो जी स्थापना करणी आहे न। त ऑस्ट्रेलिया जाते आहे उते पिकनिक स्थान बि त ठाहिणो, त उहो केरु ठाहींदो?
त इन करे बाबा चवनि था कि विनाश खां पहिरियों जाते बि, इहे त निमित ऑस्ट्रेलिया जे लाइ आहे, लेकिन जाते बि बाबा जा ॿार आहिनि न पूरे विश्व में, उन्हनि खे पहिरियों खां ई आवाज़ु पहुची वेंदो। जॾहिं उहो ॿार सेफ जॻह ते पहुची वेंदा तॾहिं हुते डिस्ट्रक्शन शुरू थी वेंदो। विनाश खां पहिरियों तव्हांखे आवाज़ु पहुचंदो। जीअं गायन आहे न, भट्टी में बिल्ले जा पुंगरा सेफ रहिया, त जो ॿार बाप जी यादि में रहण वारा आहिनि न, उहो विनाश में विनाश न थींदा। ये जो गायन आहे कि भट्टी में, जीअं न पाकिस्तान खां जॾहिं हेॾे आया त सभु सेफली आया न, ट्रेनियुनि में बि केॾी लड़ाई पई थिए। सोचो उहो समय, है न, कीअं माण्हू मुस्लिम हुतां हिंदू खे मारे मारे करे ट्रेनियूं भरे करे आयूं, ट्रेनियुनि में बि मारे छॾियनि। अहिड़ी समय में बि बाबा जा ॿार, बाबा कीअं सभिनि खे पाकिस्तान खां हिते वठी आया। पुलिस वारा बि साथ हुया न, पाकिस्तान जी पुलिस वारा बि साथ हुया, गवर्नमेंट बि साथ हुई। कीअं सामान खणी आया, माण्हुनि खे त पंहिंजो ख़ुदि खे जान बचाए अची वञे उहो ई काफ़ी आहे, हुते त सामान बि खणी आया। त बाबा चवनि था कि जीअं हुन समय लड़ाई जे समय थियो न भट्टी में बिल्ले, बाबा जा ॿार सेफ रहिया, ईअं ई अंत में बि थींदो। छोजी हाणे तयारी बि त करणी आहे न, त इन समय में बि उहो ॿार सेफ रहंदा। त जो ॿार बाप जी यादि में रहण वारा आहिनि, उहो विनाश में विनाश न थींदा, लेकिन स्व इच्छा सां शरीर छॾंदा कि न कि विनाश जे सर्कमस्टेंसिस जे विच में शरीर छॾंदा। ॾिसो, अंत में हिकु त कुझु माण्हू बि रहंदा, ऐं जेका ॿार बाबा जा असां ॿार बाबा जी यादि में रहंदासीं न, त जॾहिं विनाश थींदो न, त जीअं माण्हू किथे भूकंप ईंदो, किथे बाढ़ ईंदी, त उहो हाय हाय करे शरीर छॾंदा, लेकिन असां उन हाय हाय खां पहिरियों ई शरीर छॾे छॾंदासीं स्व इच्छा सां, है न। विनाश जे सर्कमस्टेंसिस जे विच में शरीर न छॾंदासीं, है न। इहे असांखे यादि रखिणो आहे, स्व इच्छा सां शरीर छॾंदासीं, न कि विनाश जे सर्कमस्टेंसिस जे विच में शरीर छॾंदासीं। भूकंप ईंदो, सभु माण्हू हेठि दॿी वेंदा, असां ईअं न दॿंदासीं। जेका बाबा जा पक्का ॿार आहिनि, बाबा चई न, वॉइसलेस ही वायरलेस, जेतिरो वॉइसलेस हूंदासीं, जेतिरो शुद्ध हूंदासीं, ओतिरो बाबा सां कनेक्शन हूंदो, ओतिरो सेफ रहंदासीं। बाबा चवनि था हिन जे लाइ बुद्धि जी लाइन क्लियर हुजे, ऐं ॿियो अशरीरी ठहिण जो अभ्यास हुजे। हाणे बि किथे किथे न कंहिंखे मदद लॻंदी आहे कि हा बाबा मुंहिंजी मदद कई, त उहो कीअं थींदो आहे, अगरि असांजी बुद्धि जी लाइन क्लियर हूंदी आहे न बाबा सां गॾु, ऐं असां अशरीरी ठहिण जो अभ्यास कंदा रहंदा आहियूं, है न। सम्झो असां अशरीरी ठहिण जो अभ्यास करूं था, बाबा जी यादि में आहियूं, बाबा सां गॾु रोटी था ठाहियूं, कमु था करूं, काॾे वञूं था, त हुते कुझु अहिड़ो अनहोनी थियण वारी हूंदी आहे न, त बाबा पहिरियों ई टच करे छॾंदा आहिनि, ऐं उहा असां सेफ थी वेंदा आहियूं, बची वेंदा आहियूं। या कोई चीज़ बि ॾिसो, कॾहिं कॾहिं थींदो आहे, अगरि तव्हांखे अनुभव हुजे त तव्हांखे लॻंदो कि हा मूंखे पहिरियों खां ईअं लॻियो, ऐं तव्हां हुनखे ठीकु बि करे वठंदो। हिकु थींदो आहे कि असांखे पहिरियों खां ई बाबा टच कंदा आहिनि, लेकिन असां हुन ते ध्यानु न ॾींदा आहियूं, है न। कॾहिं बि तव्हां बाबा जी यादि में कमु कंदव न, तव्हांजी नज़र हुते वेंदी आहे जिते कुझु गड़बड़ी आहे, या जंहिंखे पहिरियों कमु करिणो आहे। तव्हां अगरि ध्यानु ॾींदव न, तव्हांखे लॻंदो कि बाबा तव्हांखे इशारो ॾियनि था, इहो बि खणो, इहो बि खणो, इहो बि खणो, इहो करो, है न। त उहो त तव्हांजे मथां आहे न, इहे ई त अभ्यास करिणो आहे न। इहे अभ्यास करो हाणे कि असां अशरीरी थी करे बाबा सां गॾु कमु करूं था। सम्झो तव्हां खीरु रखियो, खीरु रखी तव्हां ॿाहिरि हली वियो, ॿियो कमु करणु लॻी वियो,
ऐं तव्हांखे हिकदमि ध्यानु ई भुलिजी वियो, लेकिन तव्हां बाबा जी यादि में रहंदव न, बाबा सां गॾु असां खीरु रखियो, असां ॿियो कमु करणु हली वियासीं, कॾहिं कॾहिं भुलिजी वेंदा आहिनि न माण्हू, त लेकिन असां बाबा जी यादि में हूंदासीं न, त ॾिसो तव्हांखे बाबा बुद्धि में ज़रूरु टच कंदो, तव्हांखे लॻो की हा मां खीरु रखियो आहे, चलो बाबा खीरु रखियो आहे, या ईअं ॾाढी सारी ॻाल्हियूं असांखे बाबा टच कंदा आहिनि, जंहिंजी बुद्धि जी लाइन क्लियर, बाबा खे पोइ छा करिणो आहे न, ॿारनि सां गॾु असांखे परफेक्ट बि त ठाहिणो आहे न, हर कम में परफेक्ट ठहिणो आहे, बाबा त असांखे पावन ठाहिणा आहिनि, लेकिन सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण संपूर्ण निर्विकारी डबल अहिंसक मर्यादा पुरुषोत्तम, हर गुण बि त धारण करिणो आहे न, हर कला बि त हुजणी खपे, उहो बि बाबा असांखे सेखारींदा आहिनि। त हिन जे लाइ बुद्धि जी लाइन त बाबा चवनि था अंत समय तव्हांखे इहा ॻाल्हि टच थिए कि सेफ जॻह ते हली वञो या शरीर छॾो, त हुन जे लाइ बुद्धि जी लाइन क्लियर ऐं अशरीरी ठहिण जो अभ्यास हुजे, कोई बि ॻाल्हि हुजे त तव्हां अशरीरी थी वञो, कोई विकल्प बि अचे न, बुरो संकल्प, त बि अशरीरी थी वञो, पंहिंजे पाण शरीर छॾण जो जॾहिं संकल्प हूंदो त संकल्प कयो ऐं हली वेंदासीं, अंत में जॾहिं हाहाकार थींदो हुनजो अभ्यास हाणे खां ई करिणो आहे, भई हाणे खां ई मां संकल्प करां थी, बसि हाणे मां हिन शरीर खां न्यारी आत्मा निराकार परमधाम में, असांजी आत्मा निकिरी करे हाणे परमधाम न वेंदी, पर बुद्धि हली वेंदी न, ध्यानु होॾे हली वेंदो, जे हाणे असां वेठा त हिते आहियूं, हाणे अगरि पाण मधुबन में या सेंटर ते संकल्प करूं बुद्धि द्वारा हुते पहुची वेंदासीं न, हुते मधुबन में बाबा जे कमरे में वेठा आहियूं, कुटिया में वेठा आहियूं, त बुद्धि द्वारा पहुची वियो, आयो त तव्हां हिते, लेकिन तव्हांजो लाइट जो शरीर होॾे हली वियो, बुद्धि द्वारा होॾे वियो, ईअं ई असांखे बुद्धि द्वारा विच विच में संकल्प करिणो आहे कि बसि हाणे मां परमधाम में निराकारी रूप में आहियां, मुंहिंजो शरीर आहे ई न, पोइ वापसि इहो अभ्यास करो त अंत में असां सेकेंड में बाबा इशारो ॾिनई, आवाज़ कई ऐं असां हली हलंदासीं। इन जे लाइ ॾाढे समय खां प्रैक्टिस खपे, जो ॾाढे समय खां स्नेही सहयोगी रहंदा आहिनि न, हुननि खे अंत में मदद ज़रूरु मिलंदी, बाबा चईंदा आहिनि अंत में बि मां तव्हांखे दाल रोटी ज़रूरु खाराईंदमि, लेकिन कंहिंखे, जो बाबा जो मददगार ॿार हूंदा न, सभिनि खे थोरी मिलंदी, सभु कोई ईअं ई अलबेलेपन में हले, हा बाबा त ॾींदो अंत में ॾींदो, लेकिन बाबा जो मददगार बि त ठहिणो पवंदो न, ईअं अनुभव कंदा त मदद बि कंहिंखे मिलंदी जेका हाणे बाबा जे घर में स्नेही सहयोगी हूंदा, उहो माण्हू ईअं अनुभव कंदा जीअं स्थूल वस्त्र उतारूं था, जेका अंत में शरीर छॾे मथे वेंदा न, उहे ईअं अनुभव कंदा जीअं असां इहे स्थूल वस्त्र उतारूं था, ईअं ई शरीर छॾे ॾींदा, सॼे ॾींहं में जीअं सम्झो असांजा कपिड़ा गीला थी वेंदा आहिनि त सोचंदा आहियूं, संकल्प कंदा आहियूं न कि बसि हाणे उतारो हिनखे ॿिया पायूं, त ईअं ई जॾहिं असांखे आवाज़ु ईंदो त असां संकल्प कंदासीं कि बसि हाणे अशरीरी थी वञो, बाबा वटि हलो परमधाम, पोइ हुन समय कुझु यादि न अचिणो खपे, अञा त इहा सेवा करणी आहे, अञा त इहा पुरुषार्थ करिणो आहे, अञा त इहो करिणो आहे, उहो करिणो आहे, मुंहिंजो इहो बि हले, अरे मुंहिंजा ॿार कीअं रहंदा, अरे मां हली वेंदमि त, है न, इहे संकल्प न अचिणो खपे, छॾो मतिलबु छॾो, पोइ कोई बि तव्हांजे साम्हूं हुजे, चाहे मुसीबत में हुजे, चाहे कहिड़ी बि स्थिति में हुजे, है न, त तॾहिं त बाबा चईंदा आहिनि हाणे खां ई अभ्यास करो, नष्टो मुहार थी वञो, अंतिम पेपर ई असांजो इहो आहे, छो जे अंतिम समय ॾिसो केॾो हाहाकार थींदो, तव्हांजे साम्हूं ई तव्हां दुनिया में ईअं थींदो, किथे सम्झो बाढ़ अची वई,
है न। त हुते त माण्हू सोचदा आहिनि न पहिरियों असां पंहिंजे ॿारनि खे संभालूं, संबंधनि खे संभालूं न। किथे घर में पाणी पइजी वियो त या कोई बि मुसीबत ईंदी त जंहिंखे जंहिंमें मोह हूंदो आहे, कोई ख़ुदि में बचाइण, ख़ुदि में मोह हूंदो आहे त उहो ॿियनि जी न सोचंदो आहे। चईंदो आहे मरनि भले, मां त भॼां हितां, मां त निकिरां पहिरियों। जे किथे आग लॻी वेंदी त कई माण्हू त सोचदा न असां हिननि खे बचायूं न। त इहे ई अंत में बि ईअं ई थींदो। आग थींदी, बाढ़ ईंदी, हाहाकार थींदो। उन समय तव्हांखे बाबा संदेश बुद्धि बल द्वारा तव्हांखे संदेश अची वियो कि हलो ॿार हाणे, पोइ तव्हां हली सघंदा, है न। हाणे उनजो अभ्यास असां हाणे खां ई करूं न कि अंत समय बाबा चवनि था हलो, मतिलबु हलो। वैसे बि हाणे मां हिननि खे बचाइण थोरी वारी हाणे त विनाश थियणो आहे, हिननि खे बि वञिणो आहे। मां अगरि हाणे बाबा सां गॾु न वयमि त मां हिननि सां गॾु त्राई करे पोइ वेंदुमि। उहा एतिरो असांखे शुरू, असां अगरि शांती सां ख़ुशी सां बसि बाबा चयूं हली वियासीं त उन सां बि न उन्हनि जो बि भलो थी वेंदो, उहो बि तव्हांजे पुठियां हली हलंदा। त इहे न सोचिजो अंत में, इहो अभ्यास हाणे खां ई करिणो आहे। उन सीन खे इमेजिन करो, है न। किथे आग लॻे थी, सभु जॻह आग ई आग आहे, असां सभु आहियूं त उन समय बाबा असांखे जो डायरेक्शन ॾियणु चाहींदा उन अनुसार असां कंदासीं या पंहिंजे संबंधनि खे ॾिसंदा पुछंदा रहंदासीं त बाबा चवंदा जो ॾाढे समय जा स्नेही सहयोगी हूंदा आहिनि उन्हनि खे अंत में मदद ज़रूरु मिलंदी। लेकिन पहिरियों संकल्प त असांजो न कि असां अंत में उन्हनि खे छॾे सघंदासीं न छॾे सघंदासीं। उनजे लाइ कहिड़ो पॉइंट यादि रखिणो पवंदो, भई ये यादि रखो हाणे अंत आहे, कोई बि न बचंदो। अगरि मां हिननि जे लाइ रुकां त मां हिननि खे बचाए सघंदी आहियां, है न। कोई बि न बचाए सघंदो। ॿियो ई तव्हांखे बि त्राई करे वञिणो पवंदो। त हीअं अनुभव त हीअं अभ्यास करो। बाबा चवनि था अंत में जेका ॿार मूंखे मुंहिंजी यादि में हूंदा न, उन्हनि खे ईअं लॻंदो जीअं असां इहे स्थूल वस्त्र उतारूं था, ईअं ई शरीर छॾे ॾींदा। सॼे ॾींहं में हलंदे फिरंदे विच में अशरीरी ठहिण जो अभ्यास करो। अशरीरी ठहिण जो अभ्यास करो। जीअं ट्रैफिक कंट्रोल जो रिकॉर्ड वॼंदो आहे न, वैसे हुते कार्य में रहंदे बि विच में पंहिंजो प्रोग्राम आपे ई सेट करो त लिंक जुटी रहंदी। बाबा छो चवंदा आहिनि कि हर घंटे या विच में या सॼो ॾींहुं मूंखे यादि करो ऐं विच में स्टॉप करो। छो चवंदा आहिनि? ॾिसो बाबा असांखे चवनि था ताकि लिंक जुटी रहे न। ॾिसो ॿारनि खे बि न स्कूल मोकिलींदा, हुते पढ़ी ईंदा, पोइ घर में बि चईंदा, पोइ ट्यूशन में बि मोकिलींदा ताकि ॿारनि जी पढ़ाई सां लिंक जुटी रहे। हाणे छुट्टियूं ईंदियूं, पोइ लिंक टुटी पवंदी, वरी खां जोड़णी पवंदी। त ईअं ई बाबा, इहे बि असांजी पढ़ाई आहे न। असां कर्म क्षेत्र में बि विच में मुरली जा पॉइंट्स हिकु पढ़ंदा, हिकु लाइन पढ़ंदा रहो बसि। इन सां छा थींदो कि असांजी न लिंक जुटल रहंदी। असांखे यादि रहंदो कि हा अॼु मुरली में ईअं चईं बाबा। छो जो हिकु पॉइंट बि ॾिसंदा आहियूं न, पूरी मुरली ईअं यादि करो त ॾाढी मुश्किल यादि ईंदी आहे न। अची बि वेंदी आहे, ईअं न कि न ईंदी आहे, लेकिन हा बाबा हीअं चईं ऐं अगरि मुरली में हिकु लाइन बि पढ़ो न त सॼी मुरली यादि अची वेंदी। हा पोइ बाबा हीअं चईं त असांखे छा करिणो आहे, सॼे ॾींहं में बाबा चवनि था कि कीअं बि करे असांजी लिंक बाबा सां जुटी रहे त हुनजो कोई न कोई युक्ति रचो। वैसे त ट्रैफिक कंट्रोल आहे या ख़ुदि ई टाइम फिक्स करो। हुन समय सभु कुझु भुलिजी करे, जीअं असां पंहिंजे शरीर जा सभु कपिड़ा जॾहिं
चेंज करणा हूंदा आहिनि त कीअं संकल्प कंदा आहियूं न भई हाणे चेंज करिणो त उतारे ॾियो। हूअं ई मुंहिंजो इहो हड्डी मांस वारो शरीरु आहे, हाणे मां हिनखे 1 सेकेंड में हिन सां न्यारी थी वञा। पोइ मां फ़रिश्ते स्वरूप में आहियां, पोइ हाणे मां निराकारी रूप में आहियां, परमधाम निवासी। त हीअं हिन सां छा थींदो, लिंक हाणे घणी देरि लॻी है न, ॿिया संकल्प ईंदा, तव्हांखे कोई ॻाल्हि खींचदी, लेकिन असां उहो सेकेंड फिक्स कयो आहे न, हुन समय कुझु आहे ई न, गैस वैस बंदि आहे या सिम ते या कुझु थींदो ई न, गेट वेट ते कोई आहे न, बसि सेकेंड में असां हड्डी मांस वारे शरीर सां न्यारो थी करे लाइट जो शरीर, पोइ लाइट जे शरीर खां असां अव्यक्त वतन में पहुची वियासीं। मम्मा बाबा सां मिलो, बाप दादा सां, दादियूं बि उते आहिनि हाणे त। पोइ बसि हाणे वापसि लाइट जो शरीर बि निराकारी परमधाम में हली वियासीं। परमधाम में केॾी शांती आहे, बसि वापसि असां हड्डी मांस वारे शरीर में अची वञूं। हिन सां लिंक जुटल रहंदो, असांखे हमेशह सावधानी मिलंदी रहंदी, बाबा जी मदद मिलंदी रहंदी, ऐं असां अंत में पास विद ऑनर्स थी वेंदासीं। केॾो सहज तरीक़ो आहे न, बसि हिन जे लाइ छा करिणो आहे, अभ्यास करिणो आहे। तव्हां माण्हू में इहा विशेषता आहे हिकु, कि जॾहिं चाहियो नौकिरी छॾे सघंदा आहियो, जॾहिं चाहे करे सघंदा आहियो। विदेश वारनि जे लाइ बाबा चवनि था, निर्बंधन आयो न, सिर्फ़ु मन ऐं संस्कारनि जो बंधन न हुजे। हुते कोई भई विदेशी जो गृहस्थी वारा आहिनि, जंहिंजो सोर्स ऑफ इनकम ई उहो आहे, त उन्हनि खे त कमाइणो पवंदो। लेकिन कई माण्हू अहिड़ा आहिनि जेके बाबा जे डायरेक्शन ते करनि था, छॾणु चाहिनि त छॾे सघंदा आहिनि। त बाबा उन्हनि खे चवनि था कि तव्हां माण्हुनि में बि हिकु विशेषता आहे कि जॾहिं चाहे नौकिरी छॾे सघंदा आहियो, जॾहिं चाहे करे सघंदा आहियो, निर्बंधन आहियो। सिर्फ़ु मन ऐं संस्कारनि जो बंधन न हुजिणो खपे, है न। कंहिंखे कोई बंधन न हूंदो आहे, लेकिन न उहो पंहिंजे संस्कार न छॾे सघंदा आहिनि, है न। कॾहिं कंहिंजा संकल्प उन्हनि खे छॾंदा न आहिनि। ॿियो माण्हू सोचंदा आहिनि उन्हनि खे छा प्रॉब्लम आहे, लेकिन उन्हनि जे संकल्प, उन्हनि जा वीचार, उन्हनि जे संस्कारनि जे कारण उहे बंधन में हूंदा आहिनि। देह ऐं देह जे धर्मनि सां फ्री आहियो न, देह ऐं देह जे धर्मनि सां फ्री आहियो। अधु बंधननि खां पहिरियों ई फ्री आहियो, बाक़ी थोरा बंधननि खे याद ऐं सेवा सां ख़तमु करो। त बाबा चवनि था, अधु बंधननि सां त वैसे ई फ्री आहियो, बाक़ी याद ऐं सेवा सां ख़तमु करे सघंदा आहियो। जेतिरो बाबा जी यादि में रहंदा ऐं सेवा में रहंदा न, तव्हांजा बंधन आपे ई ख़तमु थी वेंदा। सभई हाई जंप लॻाइण वारा आहियो है न, सभिनि खे हाणे हाई जंप लॻाइणो आहे। बाप जी यादि ऐं सेवा मनसा वाचा कर्मणा एतिरी करो, सभु करे सघंदा आहिनि, गृहस्थी बि करे सघंदा आहिनि न। एॾा संबंधी ईंदा आहिनि, एॾे माण्हुनि जा फ़ोन ईंदा आहिनि, फालतुनि जी ॻाल्हियूं कंदा, तंहिंखां सुठो त बाबा हिन ॻाल्हि जे लाइ छा मत ॾिनी अथई, उहो चईंदा रहो न। केॾो सहज आहे, त सभई हाई जंप लॻाइण वारा आहियो न। अच्छा, ओम शांति।